बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सुपर मेरा में आऊँ या तव्हांजी मेज़बान तेरी मां नाज़रीन कि जिथे भी हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो यकीन सुबुह सुबुह जी मसरूफ़ियात में मसरूफ़ हूंदा। ख़ैर से असां ॾिसो त अॼु थोरो सीज़न थोरो अजीब ॿिनि टिनि ॾींहंनि खां हैदराबाद में थोरी गर्मी बि महसूसु थिए थी। सर्द गर्म जो जेको आहे फीलिंग्स आहे, एनवायरमेंट क्लाइमेट थोरो चेंज पियो थिए। इहो ॾिसो न हीअ जेको पीक वारो जेको क्लाइमेट जेको सडनली जेको चेंज थो थिए इन में आहे न जेको असांजे बुख़ार थियण जा तबियत असांजे जेके वधीक ख़राबु थियण जा ख़दशा हूंदा आहिनि। त इन जेको तव्हां ईअं न त हिकदमि सां सडनली तव्हांखे गर्मी थी फील थिए त तव्हां जेको पखा वखा ऐं सभु शइ हलाए या मुंहिंजी सींजी पखनि जे हेठि वेही रहो, त इहो हिकदमि सां अलाह असांजी कुदरत में जेको कुझु आहिनि कुझु केमिकल जेके चेंजिस वग़ैरह जेको नेचुरल केमिकल चेंजिस आहिनि उहे थींदियूं आहिनि। जंहिंजो असांजो सिंध जेको आहे थोरो इलाही जेको आहे इलाही गरम इलाइक़ो हूंदो आहे। सिंध असां जेको सुबुह इलाही हीटअप हूंदो आहे, त इन हवाले सां जेको क्लाइमेट चेंज तब्दीली थियण में थोरो वक़्तु लॻंदो आहे। ऐं उन हवाले सां जेके असांजे जेके एग्रीकल्चर जे हवाले सां क्रॉप्स वग़ैरह हूंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि मदद मिलंदी आहे जेके पचण करण में या जेके असां शयूं जेके अलाह साईं जी नेमतूं जेके असां इंजॉय कंदा आहियूं त उन क्लाइमेट्स खे उन जो सहारो बि मिलंदो आहे। ऐं जंहिं नाज़रीन हिन प्रोग्राम सां जेको आहे ताउन कयो आहे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चांहि आहे जिते जेको अदा सजाद खे ऐं भलीकार कंदमि टपाल मेज़बान जे तावन सां सिंधी ढाबो सजियल आहे। अदा सजाद भलीकार कीअं ठीकु कयो ऐं अदा जेको थोरी देरि खां पोइ जेको असांखे अदा सजाद जेको टपाल मेज़बान जी चांहि जेके ठाहे करे असांखे पीआरींदा जेको असां इंजॉय कंदासीं। ऐं जिते ॾिसो ॿारनि जा स्कूल्स वरी बंदि थी चुका आहिनि, ऑनलाइन क्लासिस ते वरी पेरेंट्स जी वरी उहा ई रट लॻी पई हूंदी आहे त ॿार जेको आहे टाइम टू टाइम जेके पंहिंजी क्लासिस अटेंड कनि। या किथे किथे मूंखे ईअं लॻंदो त शायदि हाणे रिसेंटली एॾो पंक्चुअलिटी सां क्लासिस अटेंड कोन पिया थियनि, लेकिन मूंसां गॾु जेके सभु बि जेके आहिनि पेरेंट्स एग्री हूंदा शायदि इन हवाले सां बि त असांजो जेको कल्चर डे जेको आहे ॾींहों ॾींहुं वेझो पियो अचे त उन जी तयारियुनि में बि मसरूफ़ आहिनि। जीअं ईद जी तयारी हूंदी हुई त यकीन थोरा कम जेके आहिनि ॿिया वड़ा थोरा स्लो थी वेंदा आहिनि, त इन हवाले सां बि थोरो तालीम जो जेको ऑनलाइन क्लासिस जो सिस्टम बि थोरो डिले थी वियो आहे। छो त ॾिसो हीअ असांजो ॾियार जेके आहिनि इहे सभु जेके ट्रिक्शन्स कंदा आहिनि, जेको सकाफ़त जा जेको आहिनि हर माण्हू जेको आहे सेलिब्रेट करे पियो ऐं ख़ूबसूरत अंदाज़ सां जेके सेलिब्रेट करण जी प्लानिंग कया। त आउं इहो चवणु चाहींदमि त पंहिंजे घरनि में ऐं पंहिंजे जेको आहे घर में सेलिब्रेट करण जी कोशिशि कजो। 20 खां मथे माण्हू जेके आहिनि गैदरिंग्स में कोन हुजनि ऐं सोशल डिस्टेंस हुजे ऐं ख़ासि तौर ते असांजे हर साल विझनि जेको ख़ूबसूरत अंदाज़ में जेको आहे असांजे जेके बि प्रोग्राम्स जेके सेट्स आहिनि उहे बहितरीनु अंदाज़ में जेके सुहिणा सजाइनि। अञा ख़ूबसूरत रंग अञा ख़ूबसूरत गीत बि तयारु थिए थो जेको सकाफ़त जो तयारु थिए पियो। इनशाला जेको सुभाणे तव्हां ते स्क्रीन ते नज़र ईंदो ऐं महा टेलीविज़न तव्हांखे जेके आहिनि रंग आहिनि उहे बि तव्हांखे नज़र ईंदा। ॾिसो हीअ एॾो सुठो लॻंदो आहे त हीअ सभु शयूं असांखे पंहिंजियूं आहिनि। असां सभु जेके आहिनि इन शइ में असांखे जेको साथ मिलियल आहे का बि शइ असांखे आउटसाइड जी खणण जी या पिक करण जी ज़रूरत कोन्हे ॿिए कंहिंजे कल्चर सां ऐं दिलि सां। त इहे सभु रंग इहे सभु ख़ुशबू जेके असां वटि पंहिंजियूं आहिनि। ऐं जीअं त असांजे उतां तव्हांखे यकीननि तव्हां प्रोग्राम ॾिसंदा हूंदव उन में एॾा रंग सुहिणा आहिनि, एॾी ख़ूबसूरत सेट वरी ख़बरुनि खां पहिरियों मुंहिंजी बि नज़र पई त एॾो ज़बरदस्त पैसेज एतिरा अदीब जेके आहिनि उते मौजूदु हूंदा आहिनि, शाइर वेठा हूंदा आहिनि, सुगड़ वेठा हुया, रागी वेठा हुया। ईअं ई असां वटि असां जेके आहिनि प्रोग्राम सभु में महिमान मौजूदु आहिनि, बहितरीनु अॾ बि जेके आहिनि उहो शाइर बि मौजूदु आहिनि ऐं जेके आर्टिस्ट बि मौजूदु आहिनि। अॼु जेके ॾिसो न आर्टिस्ट जेको किरदारु कंदो आहे त या त हू सिर्फ़ु एक्टर हूंदो या त कॉमेडियन एक्टर हूंदो या त सीरियस या त विलन या त रोमांटिक। त हीअ जेके अॼु जेके असांजे प्रोग्राम में आर्टिस्ट मौजूदु आहिनि उहे हर फन मोल आहिनि। चलो अॻिते वधीक जेको आहे तव्हांखे हुननि जो इंट्रोड्यूस कराईंदमि, लेकिन अॼु जे असां जेके पहिरियां महिमान आहिनि उहे पाण जेके आहिनि सोशल वर्कर बि आहिनि, मुख़्तियारकार बि आहिनि ऐं काफ़ी बि अदाकार बि आहिनि, शाइर बि आहिनि। ॾिसो अॼु बि 2% जेके मल्टी टैलेंटेड असां वटि मौजूदु आहिनि। त अचो त जॾहिं तव्हांजो हुननि सां तारीफ़ करायूं। अज़ीज़ जोनेजो साहिबु तव्हांखे भलीकार कीअं आहियो? ठीकु आहे, महिरबानी अल्हम्दुलिल्लाह। कीअं पियो लॻे सुबुह जो करें सुबुह महिराण में ऐं सकाफ़त जे रंगनि में? माशाअल्लाह ज़बरदस्त ख़ुशी जा लम्हा ऐं ईअं माण्हू महसूसु करे पियो जहिड़ो कर ईद आहे। हा ईद बिल्कुलु बि महसूसु करे जीअं उताग जो प्रोग्राम सुबुह महिराण में ॾिठोसीं पिए त उन सां गॾोगॾु ईअं फील पिए थियो त उताक सुबुह महिराण हिक ॿिए सां कनेक्टिविटी जेका आहे उन में तमामु घणो माना जेके जिन शयुनि लाइ माण्हू सिखंदो आहे उहे शयूं महिराण टीवी असांखे ॾेखारे पई। उन में जीअं तव्हां ज़िक्र कयो शाइर हुजे, अदीब हुजे, गुलकार हुजे, सुगड़ हुजे, आबादगार हुजे, त इन में जीअं उताक जो जेको कल्चर आहे, उताक जी जेका ॻाल्हि आहे, जेके वॾड़नि सां माण्हू गॾु वेही करे जेको सिखे थो उहो सबक़ु हमेशह जीअं पीउ या माउ धीअ खे
सही बिल्कुलु ॾिसो औताक हुजे या ड्राइंग रूम हुजे घर जो या घर जो हुजे या त तव्हां वेही करे पंहिंजे उन ड्राइंग रूम में औताक करे उन सम्झो या उन कचहरी कयो वॾा नंढा जेके गॾिजी वेही करे कचहरी कयो सवाल हिक ॿिए खां सवाल कयो क्वेश्चनिंग कयो ॾुख पुछो मसइला पुछो मसइलनि खे हल करण जी कोशिशि कयो न की आर्ग्यू करे या यूज़ करे या जहिड़ा जटा ते करे ऐं तव्हां सां गॾो गॾु जीअं तव्हां शाइर जी ॻाल्हि कई त ॿिया बि जेके शाइर जंहिंसां सां गॾु मौजूदु आहिनि सिंध जा भलो शाइर वेठा आहिनि ऐं सिंध ते उन्हनि जी एॾी शाइरी बि ज़बरदस्त आहिनि ऐं काफ़ी सुठी शाइरी आहिनि मुख़्तलिफ़ रागनि जे आवाज़ में उन्हनि जी शाइरी तव्हां ॿुधी हूंदी यकीनन हाला सां संदसि तालुका कल्चर जा माण्हू आहिनि ऐं हाला जूं शयूं जेको उहे मशहूरु आहिनि तव्हां कल्चर जे हवाले सां ट्रेडिशन जे हवाले सां त भला आशिक़ हाला ई साहिबु ओतिरा ई मशहूरु आहिनि भलिका तव्हांखे कीअं ठीकु आहे महिरबानी अच्छा साहिबु मूंखे इलाही सुठो लॻे एॾा सुहिणा रंग जी तव्हां सुठी जेके लुंगी जेके स्टाइल में जेके तव्हां ॾिसो कलरफुल रंग्स में तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में शामिल थिया आहियो कीअं था ॾिसो त इहे सॼे रंगनि खे कलर इहे सभु रंग जेके आहिनि से सिंध जी सकाफ़त जा आहिनि हिन वक़्तु असां जदीद थी विया आहियूं पंहिंजे ड्राइंग रूम में सोफ़ा सूट विझूं था या ॿिया बि अॻे मूड़ा हूंदा हुआ या कर्टेन असां ख़ूबसूरत कपिड़नि जा लॻायूं था अॻे चिखूं हूंदियूं हुयूं या अॻे थाल जेके हूंदा हींअर जेके इस्तेमालु थिया अॻे सुप हूंदा हुआ मुंजणियूं हूंदियूं हुयूं असांजे हाला जी सूसी गरबी जंडी काशी इहे सभु जेके रंग सभु सिंध जे ई रंग आहिनि तो इन रंगनि खे ॾिसी हर हिकु ख़ुशि थिए थो ऐं असां पंहिंजे सकाफ़त खे फ़क़ति टोपी अजरक ताईं महदूद न कयूं असांजी सकाफ़त तमामु ज़रख़ेज़ वसी आहे उन में असांजूं जीअं साईं ॿुधायो त ओताकूं बि आहिनि उन में असांजो ख़ुशि अख़लाक़ी ॿिए जी मदद ॿिए जो ख़्यालु रखणु इहे बि असांजे सकाफ़त जो हिसो आहे बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ इहे सभु शयूं असां जेके कल्चर सां रिलेटेड आहिनि ऐं सोचो त असांजे ख़बीर में शामिल आहिनि ऐं सभु शयूं असांजूं जीअं पियाऊं चवंदा त पंहिंजूं यूनिक आहिनि ऐं इहे शयूं ॾिसो त हाणे ऐं एक्सपेंसिव सॼी दुनिया में आहिनि जेके असांजे ट्रेडिशन्स जेके आहिनि असांजे ख़ासि ड्राइंग रूम जे हवाले सां या असांजे ड्रेसिंग जे हवाले सां इवन की असांजा ट्रेडिशनल जेके खाधा आहिनि उहे बि एतिरा यूनिक आहिनि पर ॾिसो मूंखे एॾी ख़ुशी थी कल्ह जॾहिं आउं हिकु टेलर ते वियमि पंहिंजा कपिड़ा उनको खणणु रिसीव करणु त हिकिड़ी टेलर मार्केट आहे उते सॼी लाइन में जेके आहे न दर्जी जेके बिज़ी लॻा पिया सिलाई करण में त सभिनी मेरे साथ की हर दर्जे न अजरक जा सूट्स जेके सिबजनि पिया जेके बि असांजी जेकी नियाणियूं आहिनि भेणियूं आहिनि अजरक जो सूट या सिंधी बर्थ या सिंधी गज जेको आहे उहो सभु वर्किंग में लॻा पियो त ॾिसी करे इलाही ख़ुशी पई थिए त माना सभु एतिरो कल्चर डे खे सेलिब्रेट करण लाइ एतिरा ख़ुशि आहिनि ऐं दर्जी सां जेके आहिनि मूंखे सभु चवंदा आहिनि आपका कल्चर डे जी थी वञे त उनको पोइ जेको असांखे ॿिया ऑर्डर्स ॾियो त इलाही इहो सुठो आहे ईअं अॻिते वधणु घुरिजे ईअं पंहिंजे जेके कल्चर खे प्रमोट करणु घुरिजे ऐं जीअं त असां सां गॾु टिया बि मौजूदु आहिनि चवंदा तेरी इलाही ॻाल्हाए थी एॾो ॻाल्हाए थी हरफन मौला त आऊं आहियां पर तेरी बि जेको में घटि कोन थी करे मुंहिंजो तारीफ़ ई नथी कराए त हलूं था हुन पाण जेके बहितरीनु मज़ाज जेके आहिनि आर्टिस्ट बि आहिनि काफ़ी सारा कैरेक्टर उन्हनि में मौजूदु आहिनि जीअं मूं चयो त हरफन मौला मंज़ूर चाह चयो तव्हांखे भलिका कीअं ठीकु आहे ख़ुशि आहे वॾी महिरबानी भेण ख़ासि करे मेरान टीवी जी महिरबानी यकीन कयो कल्ह मां हीअं तड़पां पियो मां चयो अजरक टोपी ॾे वेझो पियो अचे मूंखे घुराइनि कोन था छा कजे मां चयो सुबुह जो मां वेंदुसि इन हिसाब सां खेर सां पहुचासीं ऐं जीअं ॾींहं वेझे पिया अचनि ऐं चैनल मुख़्तलिफ़ आहिनि पर मेरान टीवी जॾहिं असां ॾिसूं था न साम्हूं मां तारीफ़ कोन थो कयां पर हर माण्हू ज़बान में इहो आहे त सकाफ़त हाणे ॾिसो न रिली हिकिड़ी भले महांगी न हुजे सिंपल ई हुजे ठीकु आहे हर भो न आहे त माना ग़रीब माण्हू वटि महांगी रिली हुजे महांगा रिल्का हुजनि सस्ती शइ बि जेकॾहिं साम्हूं स्क्रीन ते अचे थी न त दिलि ख़ुशि थी वञे ॾिसो केॾी सचाई आहे ऐं केॾी मोहबत आहे सिंध में ऐं स्पेशली मां तव्हांखे वरी मां तव्हां पहिरियां ॻाल्हि पई कई त अजरक हींअर इहो टेलर मास्टर तव्हां ॾिठो त हर माना घर में इहो आहे त नंढड़ियूं जेके नौजवान छोकिरियूं उहो सोचनि थियूं त असां छा ठाहियूं डिज़ाइन चोले में अजरक हुजे मूंखे ॾाढी ख़ुशी थिए जॾहिं मुंहिंजी बेबी मूंखे हिकिड़ो मास्क ठाहे ॾिनो आहे अजरक जो इहा हिकु नई शइ आहे जेको ॾिसे थो मूंखां पोइ किथां पढ़ायो अथई हाणे इहा अनमोल शइ आहे छा आहे इहो इहा सिंध सां मोहबत आहे अजरक सां मोहबत आहे सकाफ़त भला न ठाहे छा नठा मारींदुसि सलाम पेश था कयूं हिन मेरान टीवी खे जिन हेॾो कमु खे खयो आहे सकाफ़त जे हिसाब सां बिल्कुलु बिल्कुलु लेकिन अज़ीज़ जो तव्हां छा चवणु चाहींदो हुनजे स्कूल बि जेके आहिनि हिकिड़ा बंदि थी विया आहिनि सकाफ़त जे ॾींहं बि आहिनि पैक कोरोना जी वबा बि हले पई इन सॼी सूरत इन सभु सिचुएशन खे कीअं था ॾिसो जीअं सुबुह जो निमाज़ पढ़ी नंढे खे गॾु वठी वियुसि
त मौसम अॼु हिन प्रोग्राम में अदा मुर्सा फ़ोन ते चयो त हुनखे वठी अचिजो, पर हुनखे वरी निमाज़ खां पोइ वरी निंड अचणु लॻी। मूं हुनखां 2 सुवाल कया। हिकिड़ो त राति जे घर आयुसि ऑफिस खां, त मूंखे चए पियो बाबा अजरकूं खणी आऊं पंहिंजी कार सजायां थो कल्चर डे लाइ। मूं हुनखे चयो बाबा अञा 4-5 ॾींहं पिया आहिनि, अॼु कोन सजाइबी। त हुनखे एॾो चाह आहे कल्चर जे हवाले सां, ख़ासि करे जेको मेहरान टीवी असांजे ओताक जे हवाले सां, सूबे मेहरान जे प्रोग्राम जे हवाले सां, त नंढो ॿार आहिनि। ॿियो हुनखां मूं इहो सुवालु कयो त बाबा तुंहिंजे स्कूल जेके बंदि थी विया आहिनि तव्हां कीअं महसूसु करे थो, मूंखे दिलि जी ॻाल्हि ॿुधा। त हुन मूंखे चयो त बाबा सभु ॿार ख़ुशि थिया आहिनि। मूं चयो असांजे मुल्क असांजी सिंध तव्हां ईअं फील करियो जॾहिं असांजा ॿार चवनि असांजा स्कूल बंदि थिया आहिनि ख़ुशी महसूसु कनि त माना असां पोइ थिए पिया वञूं। जॾहिं उहे ॿार चवनि त असांजो स्कूल बंदि थियो आहे असांखे रोअणु अचे, असांखे माना अफ़सोस थिए त असांजी तइलीम मुतासिर थिए पई। अॻु में ई कोरोना जे हवाले सां इलाही सारो डिस्टर्बेंस थी आहे। त आउं इहो चवंदुसि त जीअं इंटरनेट जो ज़मानो दौरु आहे, पर काफ़ी अहिड़ा ॿार जेके हेठियां क्लास आहिनि उन्हनि क्लासनि में त इंटरनेट जो तस्वर ई कोन्हे आई। त उन ॿार खे न मोबाइल हलाइण थी अचे, न इंटरनेट हलाइण थो अचे। त उन्हनि जे लाइ बि उन्हनि जा पेरेंट्स जीअं प्राइवेट स्कूल जेके असांजा आहिनि, अलाह माफ़ी सां ऐं इहो चवां थो त उहो बिज़नेस आहे। हाणे ॿार जो जेको फ्यूचर तबाह थिए पियो, उन सां गॾोगॾु फ़ी बि चार्ज कनि पिया। प्राइवेट स्कूलनि जो एॾो माहौल, ऐं स्पेशली हैदराबाद या सिंध जे हवाले सां इहा ॻाल्हि कंदुसि, उन्हनि खे बि इहो सोचणु घुरिजे त उहे टीचर्स ऐं पेरेंट्स हिकु दफ़ो बि साल में का टीचर्स जी मीटिंग उहे नथा कनि। त उनजो ॿार जी जेका रहणी कहणी, उथणी वेहणी, उहो इहो सॼो माना ग़लति वञे पियो। हाणे कल्चर जे हवाले सां ओताक जेको प्रोग्राम आहे, किरोना जो वायरस जेको आहे उहो बिल्कुलु मौजूदु आहे, पर हिन वक़्तु कल्चर जे हवाले सां माण्हुनि में ख़ुशी जी लहर आहे। जीअं तव्हां सवेरे ॿुधायो त अजरक जे हवाले सां त असांजूं फीमेल भेनरूं मावरूं, ऐं तव्हां त नंढड़ियुनि जी ॻाल्हि कई ऐं त चवंदो जेके पोड़ियूं अमाऊं आहिनि न असांजो 70 साल जूं, उहे बि अजरक जो वेस सिबाइनि, उहे तमामु घणियूं ख़ुशि आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको असांजे ॿाहिरि जो हींअर साग आहे या थूम आहे या इहे शयूं जेके आहिनि से बि असांजे जेके वॾड़ियूं अमाऊं जेके असांखे नुस्ख़ा ॾींदियूं हुयूं, जेको मिर्च कुटे मानी सां खाईंदा हुआसीं, उन में वॾी इम्यूनिटी आहे। हाणे तव्हां ॾिसो पिया त 98% जंहिंमें इम्यूनिटी पावर आहे उहो कोरोना सां फाइट थो करे। सही सही बिल्कुलु। मज़ीद मज़ीद कंटिन्यू थींदी त इम्यून सिस्टम कीअं स्ट्रॉन्ग करे, जेके असांजा ट्रेडिशनल जेके असांजा नुस्ख़ा हुया उन हवाले सां अॼु उहे बि वापसि रिपीट था थियनि कोरोना खे बचाव जे लाइ, इम्यून सिस्टम वधाइण जे लाइ। पर हीअं हलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे कारे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताउन के टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। ऐं तव्हांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022102825 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त नाज़रीन टपाल मेज़बान जी चाहे जीअं जॾहिं को पाकिस्तान आज़ादु थियो तॾहिं को जेको टपाल मेज़बान आहे असांजो साथ आहे। ख़ासि तौर ते जीअं न टपाल मेज़बान सिंधी मेज़बानी जो राज़ आहे। ख़ासि तौर ते हाणे जीअं कल्चर डे जा ॾियारा अचनि पिया त हर घर में जेके महिमान यकीनन ईंदा हूंदा त उहे सभु महिमान जेको आहे उन शइ खे चांहि खे जेको सभु कुझु सर्व कंदा। ॾिसो त असां सिंध जा माण्हू चांहि पीअण जा इलाही शौक़ीन आहियूं, त उहो चांहि जॾहिं हुजे टपाल मेज़बान जी त छा ॻाल्हि आहे। ऐं ॾिसो कल्चर जी तयारी जे हवाले सां ख़ुशियुनि जे हवाले सां यकीनन इलाही सुठो पियो लॻे, इलाही ख़ुशी महसूसु पई थिए। त इहे सभु शयूं जेके आहिनि असां लाइ इलाही इम्पोर्टेंट आहिनि। असांजे पंहिंजो जेको हिकिड़ो बुनियादु हुजे, असांखे हिकिड़ो पंहिंजो पुठि हुजे, असांखे हिकिड़ो बैक हुजे, उहो असांजे पंहिंजे ट्रेडिशन ऐं असांजी पंहिंजी सकाफ़त ऐं असांजे पंहिंजी क़ौम जे हवाले सां हूंदो आहे। त उन में ॾिसो असांजो जेको सिंधी कल्चर आहे, असांजो जेको उन में कंहिं बि शइ जी कमी कोन्हे। मूं हमेशह जॾहिं कोई इंसिडेंट आऊं इहो ई चवणु चाहींदी आहियां त असांखे हर शइ जेको पंहिंजी आहे, असांखे पंहिंजी तालीम आहे, असांजो जेको आहे हथ जो हुनर आहे, ऐं ख़ासि तौर ते सजावट जे हवाले सां बि सभु शयूं असांखे पंहिंजियूं आहिनि। मौसीक़ी असांखे पंहिंजी आहे, इंस्ट्रूमेंट हवाले सां उन बि असांखे पंहिंजो, माना का शइ असांखे को बोरो माना को उधार थिए वठी करे पंहिंजी सजावट लाइ न करण जी ज़रूरत आहे। त इहे सभु शयूं जेके अगरि असां सोचूं सम्झूं त ॾिसो असांजो जेको आहे सिंधी कल्चर केतिरो रिच आहे ऐं केतिरो इन हवाले सां जेको आहे इन हवाले सां केतिरो असां नॉलेजेबल रखूं था त असांखे इलाही ख़ुशी थींदी। त पोइ ॾिसो था हाणे जीअं आशिक़ अलाई साहिब असां मौजूदु आहिनि, उन्हनि जेको आहे सिंध खे जेको आहे उन्हनि शाइरी लिखी आहे उहो बि उनको पुछंदासीं, पर उनको पुछंदा त हालांकि उन्हनि कीअं ॾिठो, हाला में जेके उन्हनि जा जेके ख़ासि तौर ते हिंदोरा ठहंदा आहिनि, पिंगा ठहंदा आहिनि, ऐं जेके कुर्सियुनि ते जेके वेठा आहिनि झंडे वारो कमु थींदो उहो कीअं थींदो, उन हवाले सां थोरो उन्हनि खां पुछूं था। जी आशिक़ साहिब छा चवणु चाहींदो? असल हक़ीक़त आहे त असां कल्चर डे खे हिकिड़े ॾींहं ताईं महदूद न कयूं।
मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त असांजी कल्चर जेका उनखे असां 12 महीना जेको मल्हायूं असुलियत जीअं हिन वक़्तु अजरकूं वग़ैरह जेके बि मंज़र ते आहिनि उन में नकुली आहिनि, मशीनी आहिनि। असुल अजरकूं जेके कारखाना असां ॾिठा उन्हनि खे फ़रोग़ ॾियणु खपे मुंहिंजे ख़्याल खे। अॻे असांजे आवाज़ ऐं साज़ में जेके इंस्ट्रूमेंट हूंदा हुआ से असली हूंदा, घड़ो मटको या इहे शयूं हूंदियूं, उन्हनि जो बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। हींअर बिल्कुलु इलेक्ट्रॉनिक इंस्ट्रूमेंट्स अहिड़ा अची विया आहिनि जंहिंमें इवन तव्हांजे बांसुरीअ जी बि ज़रूरत नथी पए, सभु शयूं हुन में फीड आहिनि। असांखे सभु शयूं उहे असुलियत में आणणु खपनि, उन्हनि खे फ़रोग़ ॾियणु खपे, उन्हनि खे 12 महीना सक़ाफ़त जे रंग में ढलणु खपे। ईअं न त हिकिड़े ॾींहं ताईं असां महदूद करे पोइ वरी 12 महीना वरी उन ॾींहं जो इंतज़ारु कयूं। असांजे पंहिंजे शयुनि खे, पंहिंजे खाधनि खे, इन्हनि सभिनी खे नुमायां करणु खपे। ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असांजी जेका नई जनरेशन आहे उनखे अॻे ख़बर बि कान हूंदी त देह छा आहिनि, पर हींअर शादियुनि में वञिबो आहे त भले त 20 ताम हुजनि पर हिकिड़ो नओं डिश जेको अचे थो उहा पुराणनि खे त ख़बर आहे। पली छा आहे, साग छा आहे, मरीड़ो छा आहे, इहे खाधा जेके आहिनि से इंट्रोड्यूस करणु जेके जीअं साईं जुणेजा साहिबु ॿुधायो, इहे असांजे सिहत जो राज़ बि आहिनि जेके डॉक्टर ॿुधाईंदा। अॻे त सभु इहे शयूं यूनानी हूंदियूं, असांजे सक़ाफ़त जो हिसो आहिनि, असां उनखे ॾियूं। ऐं हाला जे हवाले सां चवंसि त हाला ख़ुशनसीब इलाइक़ो आहे, सॼी सिंध ख़ुशनसीब आहे त उन में हाला जो कंट्रीब्यूशन इन करे आहे इल्मु अदब खां सवाइ उहा बुज़ुर्गनि जी शाइरनि जी धरती हुजण सां अलावा उन में काशी जेका ठहंदी हुई, अॼु आउं तव्हांखे ॿुधायां उनजा मराहिल, उहे कीअं कची मिटी किथां अचे थी, उहा वरी कीअं ठहे थी, उनखे ढले, उन मां उहे ठाहे शइ, उनखे वरी रंग, उनखे वरी बाहि ते आवी ते पचाइण, उहे जेके रंग आहिनि न उहे घटिजी विया आहिनि वॾे माज़रत सां चवां थो। हाणे उन में आर्टिफिशियल अची विया आहिनि, जीअं टाइल अॻे हाला जी हूंदी हुई, ऐं पुराणियूं जेके बि इबादत गाहूं तव्हां ॾिसो उन ते अॼु बि तव्हां हाला जी टाइल ॾिसंदो थी वेंदी, पर उहा टाइल ख़तमु थी वई। असां वटि हींअर ग्लेज़ टाइल अची वई आहे जेका फैक्ट्रियुनि वारी, उनखे असां जेको फ़रोग़ ॾियूं पिया, इहा जेका असांजी कोताही आहे। टाइम कंज्यूमिंग जी वजह खां जीअं टेक्नोलॉजी वधे थी त उन जो फ़ाइदो खणण लाइ पोइ मतिलबु ओरिजिनलिटी ख़तम थी वञे, माना हिकिड़ी डुप्लीकेट थी वई, हिकिड़ी कॉपी, माना जेकी मेहनत थींदी उहो असुल न आहे असांजे, उहो सक़ाफ़त जो सम्झो त नकुल आहे। त असुल सक़ाफ़त जेका असांजी आहे न, ऐं अॼु जे ॿार खां तव्हां पुछंदो त लस्सी छा आहे त उहो मुंझी पवंदो, या साईं जुणेजा साहिबु हुनखे चइबो ॾुध छा आहे, या इहो त उहो भुलिजी हुनखे जॾहिं ॿुधाइबो थो वरी त इहे शयूं असां में जेके आहिनि से असुलियत में अचनि। अच्छा, इहे सभु शयूं वरी असांखे घणो करे पंहिंजे नानाणनि या ॾाॾाणनि में मौजूदु मिलंदियूं हुयूं, त कुटुंब वेंदासीं त उहे शयूं असांखे माना खाराईंदा कंदा या चवंदा हीअ शइ असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे, माना उहे ट्रेडिशन ई माना असां वटि हींअर उहे सभु ख़तमु थिया, इन जे करे बि ॿारनि खे ख़बर कोन्हे त इहे सभु शयूं छा हूंदियूं आहिनि, ॾुध छा आहे, ठिकर जा बर्तन इस्तेमालु थींदा, ठिकर जे बर्तन में खाधो पचंदो हो। हाणे असांजो न कोई कयो आहे त भले 5 स्टार होटल में बि वञो, दाल साॻी या लोह जे बर्तननि में काफ़ी आहिनि जेके जेके हांडी चवंदा आहिनि उन में बि पेश कंदा, उते माना असांखे ख़ुशि थींदी। अच्छा, मटी जे बर्तन में जेके असांखे सर्व कयो, हालांकि असां वटि ऑलरेडी असां शयुनि जा वारिस आहियूं, सर्व करण में हैरानगी थींदी आहे, असलियत खे वठो जॾहिं असां इन शइ जा ऑलरेडी वारिस आहियूं। इहे सभु शयूं असांजे घरनि में ऑलरेडी हुजणु घुरजनि, सिर्फ़ु सर्विंग ते असां लोग ख़ुशि था थियूं। तव्हां छा चवणु चाहींदमि चढ़ साहिब इन ॻाल्हि ते? ॻाल्हियूं ॿुधी ॾाढी ख़ुशी थी थिए, नेचुरल ॻाल्हियूं। हाणे वरी थोरी इन ॻाल्हि में थोरो मां वरी चइजी बि आहियां, छो जो जेकॾहिं साईं हाला में जेके अजरक ठहनि था ऐं उन्हनि जी महिनत आहे ऐं उन्हनि जी तव्हां जेकॾहिं क़ीमत ॾिसंदो त अलाए किथे मशीनरी वरी असांखे फ़ाइदो बि ॾिनो आहे। हाणे इहो अजरक जेके नेचुरल तव्हां वठंदो तव्हांखे पैसनि में मिलंदो बाक़ाइदा 1000, 2000, 1500, पर मशीनरी वारो अजरक तव्हांखे 100 रुपए में मिलंदो। इन मां इहो ज़ाहिर थियो त हर माण्हू ही असां वटि जेको सिंध आहे हिन में तक़रीबन 80% ग़रीब आवाम आहे। हाणे इन्हनि मौक़नि में तव्हां ॾिसंदो त हर ॿार, हर नंढो पको पुड़, हर कंहिंखे अजरक आहे।
सही जेकॾहिं मशीनरी न हुजे हा त इहे अजर कोन पाए सघंदा सही सही इहा ॻाल्हि बि आहे माना थोड़ी फैसिलिटीज इकोनॉमिकल हवाले सां सस्ती जीअं आराम सां जेके वठी बि सघनि ॿी साईं नेचुरल ॻाल्हि कई बेहन जी त हिकिड़ो मूंखे लफ़्ज़ यादि अचे ॻाल्हि यादि अची वई आहे त कंहिं गिफ्ट मोकिलियो कराची बेह जीअं गिफ्ट करे मोकिलिबो आहे हा हा सही जॾहिं मंझंदि जो आयो त घरवारी खां पुछा कईं त भला ॾे ख़बर भला भाॼी तयारु थी हुन जवाबु ॾिनोसि त बेह जेके तव्हां आंदा न सॼी में कीड़ा हा मां कटे 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 उछलाए छॾिया माना उनखे ख़बर ई न हुई त बेह हाणे साईं बेहनि मथां सोराख हूंदा आहिनि ऐं हुनखे ख़बर न हुई त बेह आहे छा हाणे जो बेह ओपन थियनि हर शादी में बेहनि जी भाॼी अचे थी हाणे इहा ॻाल्हि अलाए किथे न पहुती आहे इहा छा इहा असांजी तरक़ी आहे फ़क़ति बेहन ताईं न हुजे न असांजी फ़क़ति बेहन आहिनि ॿियूं बि असांजी जेके शयूं आहिनि ॿियूं भाॼियूं आहिनि मरीड़ो आहे लूणक आहे ॾाढी ख़ुशी बि थिए अच्छा भला अच्छा चाहियो सभु ॿारड़ा हीअं घर वेठा आहिनि त उन्हनि ॿारनि लाइ भला को एक्टिविटी जे हवाले सां कोन इंजॉयमेंट जे हवाले सां तव्हां हुनखे छा चवणु चाहियो ॿोलियुनि जा तव्हांखे जेको पहिरियां इहा ॻाल्हि त हीअ जेके 7 ॾींहं गुज़रिया आहिनि न ईअं चओ मुंहिंजे लाइ गोल्डन डे या नाइट आहिनि छो जो हर राति 2 मच कचहरियूं राति मां 2 बजे आयो आहियां 2 जोग ते मच कचहरी ऐं पोइ सुबुह जो वरी हेॾे माना जिथे बि का मच कचहरी मची कचहरी में सुगड़ बि हूंदा आहिनि सिंगर बि हूंदा आहिनि पर मज़ा फनकार ज़रूरी आहे उन खां असां मच कचहरी अधूरी आहे पहुचणो आहे उन सां हुते पहुचूं था ऐं हे वरी जेके ॾींहं आहिनि ॿारनि लाइ ख़ासि करे स्पेशली ख़ुशियुनि जा ॾींहं आहिनि इन ख़ुशियुनि जे ॾींहंनि में त ईअं सम्झो अॼु खां असां ईद शुरू आहे हालांकि 6 डिसंबर ते डे जो ॾींहुं आहे पर असां अॼु खां ई तयारी आहे जीअं जॾहिं खां हिन मेहरान टीवी ते स्क्रीन अची वई हिन ॾींहं ते हे उन ॾींहं खां सहरा शुरू आहिनि जीअं सच चयो न तव्हां हरफन मोलायो वरी ईद मिलादुन्नबी जो हिकु दफ़ो ॻाल्हि मूंखे यादि अची वई त मां कंहिं चैनल ते वियुसि ऑडिशन ॾियण लाइ नातनि जो त हुन चयो यार तूं हाणे मश्कूर हुई तूं नात पढ़ंदे मां चयो कुदरती दाता मां छा कयां हाणे उहो जेको मूंखे सुञाणे पियो उहो सुरबा साइड थी वियो जेको ऑडिशन वठे पियो उन पहिरियों मूंखे पास कयो कुदरती दाता आया मज़ा फनकार ना तूं त अलाह साईं इनशाला इन जे बहाने असांखे जन्नत मिलंदी ऐं बाक़ी हे हिकिड़ो जो मज़ा पर हाणे मज़ाक करण बि हाणे विच में चवंदा त मज़ाक करणु गुनाह आहे पर कंहिंखे मूं सुवाल कयो को मतिलबु आलम हुन चयो त मज़ाक गुनाह न आहे हीउ दौर अहिड़ो आहे जो 90% 99% माण्हू परेशान आहे किन घर लाइ कंहिंखे अगरि मुस्कुराहट चपनि ते अचे मज़ाक न कंहिंजी ज़ात सां रिलेटेड न हुजे जंहिंखे तव्हां अहिड़ो मज़ाक न कयो इज़त नफ़्स खे जेको आहे उनखे मजरूह थिए या उनखे थिए ईको हट थिए त बाबा मूंसां मुंहिंजी ज़ात सां अहिड़ो मज़ाक कयो वियो उहो ॿी ॻाल्हि इहा त साईं ॻाल्हि कई त अजरक टोपी जो डे जेको हुजे उहो 12 महीना हुजे ख़ुशी हुजे इहे मुंहिंजे लाइ चांस आहे मां 12 महीना मल्हाईंदो आहियां छा आहे सबबु छा आहे ख़बर अथव मुंहिंजी टोपी 12 महीना पहिरियों जा जेके लाहे नथो सघां त मेहंदी जो जेको इहो तव्हां उन शइ खे कवर था कयो इन ते छा चवणु चाहींदो सभु काफ़ी ॾिस कल्चर जे हवाले सां आशिका हिसाब एतिरो ख़ूबसूरत अंदाज़ में पंहिंजे ट्रेडिशन खे एक्सप्लेन कयो त असांजी ओरिजिनलिटी छा आहे जेको इंतिहाई मेहरान टीवी जो शुक्रगुज़ार आहियां पूरे सिंध जे तरफ़ां पूरे पाकिस्तान जे तरफ़ां जो हीउ ओताक जेको प्रोग्राम आहे इहे असांजा जेके नंढड़ा ॿार ओताक ते वेंदा आहिनि त उहे वॾनि खे ॾिसी उन्हनि जो लर्निंग प्रोसेस आहे बाबा सां कीअं ॻाल्हाइणो आहे चाचा सां कीअं ॻाल्हाइणो आहे दादा सां कीअं अच्छा इहा बि ॻाल्हि आहे की माज़रत सां तव्हांखे थोरो इंटरप्ट कयां थी त पोइ ब्रेक ते हली वेंदमि त की हुनजो वे ऑफ इथिक्स ॾिसंदा त असांजा वॾा पंहिंजे वॾनि सां कीअं था ॻाल्हाइनि बिल्कुलु ऐं असां जेको वरी असां सां पोइ हुनजी कीअं डीलिंग आहे त इहे सभु जेकी लर्निंग थिए थी त मज़ीद हिन कचहरी थींदी लेकिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक करो नाज़रीन हीउ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधारे रिश्तनि जमान ऐं सिंधी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके वधारे रिश्तनि जमान ऐं सिंधी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाहे जेके हीअं असां सभई इंजॉय पिया कयूं टपाल मेज़बान जी चाहे यकीननि असां जेके गेस्ट बि आहिनि चांहि तव्हां इंजॉय कंदा ऐं जीअं चयो त सिंध जी मेज़बानी जो रास बि टपाल मेज़बान चाहे आहे अगरि ॾिसो चांहि जी चयो त सभ जी कहिड़ी बि दावत में वञूं जेतिरा बि ताम खाऊं पर एंड में जॾहिं हू चांहि न ॾियनि त चवंदो असांखे चांहि कोन पीआरे बाक़ी सॼी शइ सुठी मानी वानी सभु सुठी बसि चांहि न मतिलबु हिकिड़ी मयार रहिजी वेंदी आहे त ॾिसो
सिंध जा माण्हू जेके केतिरा शौक़ीन आहियो चांहि पीअण जा, पर उहा चांहि हूंदी आहे त पाल मेज़बान जी, ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन करण जॾहिं नंबर अनाउंस करण जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022202855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। जी तव्हांजी अजीज़ जोड़े सां तव्हांजी ॻाल्हि पई हले लर्निंग जे हवाले सां। लर्निंग जे हवाले सां जीअं उताक में माना जेको सिज लहंदो त को बकरियूं चारे आयो, को माल चारे आयो, गुरबत जो माहौल, उहे माण्हू जॾहिं पंहिंजे उताक में वॾे वॾे जी वेहंदा, को घटी जो मसइलो, मुख़्तलिफ़ मसइला शेयर थी उते ई हल थी वेंदा हुआ, न के कंहिं कोर्ट ताईं पहुचंदा हुआ, कंहिं थाणे ताईं पहुचंदा हुआ, कंहिं मुख़्तियारकार ताईं पहुचंदा हुआ। त मक़सदु इहो उताक वारो कल्चर तमामु घटिजी वियो, जंहिंखे असांजे मेहरान टीवी ख़ासि करे मुर्तज़ा साहिबु जेको आहे न इहो खीरू लाहिने ऐं दुआ बि ॾींदुसि त हीउ जेको सॼो जेको रुझान माण्हू जो बीमारी तरफ़, कोरोना जे हवाले सां सम्झो त डॉक्टर ने इहो कमु कयो त इस्पतालूं ई बंदि, त माण्हू को अचे ई न घर ते रहो, भई हिकिड़ो माण्हू ज़ुकाम लॻंदो, खंघि थींदी, इवन एक्सीडेंट थी वञे, इमरजेंसी थी वेंदो। त इन हवाले सां उताक जो जेको आहे रुझान तमामु ज़रूरी आहे। उनखे बहिराड़ी खे ॾिसंदे हाणे शहर में बि इहो सिस्टम शुरू थी वियो। अॻु में भाउ जो घर दर भाउ जे लाइ बंदि हो, पर हाणे जेकॾहिं को भाउ जी घरवारी धीउ पुटु को बीमार थिए थो, हॉस्पिटल अचे थो पंहिंजे भाउ वटि, त उहो भाउ हुनखे वेलकम करे थो त भई आऊं हुनजे ॾुखे टाइम में कमु अची सघां। कल्चर जे जीअं असांजे आसिक साहिबु ॻाल्हि कई त आऊं ॿुधायां जी मुंहिंजो तलक बदीन खां आहे त मातली में बि अजरक ठहंदी हुई, उहे अजरकूं असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं वञी ॾिसंदा हुआसीं। हाणे इहो रुझान घटिजी वियो आहे, जीअं बिजली जो दौरु आयो आहे, टेक्नोलॉजी वधी आहे, त अदा मंज़ूर वारी ॻाल्हि बि कंहिं हद ताईं बहितर आहे, पर इन ॿार जेको आहे उहो लर्निंग करे थो न, त हीउ कमु थिए कीअं थो। ऐं पंहिंजे नंढनि खे कॾहिं शुगर मिल में वठी वेंदो आहियां, बाबा कमु खंडु कीअं थी ठहे, कमंद कीअं अचे थो, रस कीअं ठहे थो, कहिड़नि कहिड़नि मरल मां गुज़रे थो। अजरक जो बि हिकिड़ो ईअं मरलो आहे। उन सां गॾोगॾु जीअं असांजो आवी आहे, चक जंहिंखे चऊं, जेको ठिकर जो थां ठहे थो, टंडो बागो हुन में मशहूरु आहे। टंडे बागे पंगरियो आहे, हुन में कुंभार महलो आहे, टंडे बागो में कुंभार महलो आहे, पंगरियो में आहे, त उहो जेको चक आहे उन ते कची मिटी, चिकी मिटी, पोइ हुनखे दिलो कीअं ठहे थो, मट कीअं ठहे थो, नाद कीअं ठहे थी, कुंभार जो जेको किरदारु आहे या कुंभार जो जेको कमु आहे इहो वॾो ॾिसणु वटि आहे। त इहो असां में रुझान घटिजी वियो आहे। जीअं हाणे ॾिसो घरनि में जेके थां आहिनि, ख़ासि करे इस्लामाबाद वियुसि, इस्लामाबाद में मूं इहा शइ ॾिठी त ठिकर जो थां, उनजो तबाक जेके फैली चऊं, हाणे इहे ॿारनि खे ख़बर ई न आहे। जेको लंगर थिए थो, न्याज़ थिए थो, या जेकॾहिं मस्जिद में जुमे खां पोइ माण्हू को ख़ैरात करे थो, त इहे तबाकनि में मिलंदी हुई, असांखे पाटोलनि में मिलंदी हुई। इहो अॼु जे ॿार खे हुनजी ख़बर ई न आहे। इस्लामाबाद में बि या लाहौर में, कराची में घरनि में जेके हाईली क्वालिफाइड माण्हू आहिनि, उहे बि इहे तबाक, इहो जेको ठिकर जो गिलास आहे ऐं वटो आहे, सुठो लॻंदो आहे। उते असांखे वरी यूनिक शइ लॻंदी आहे, हई असां इन शइ में पाणी था पियूं, बीमारियूं बि घटनि। सही, असली आहे। बाक़ी वरी आउं इहो ज़रूरु सम्झां थो त जेकॾहिं असीं फॉर एग्ज़ाम्पल आउं जेकॾहिं अमीर आहियां, अजरक वठी सघां थो, पर मुंहिंजे ॿार जेकॾहिं अजरक पाती आहे त उनखे ग़रीब जेके ॿार हलनि पिया उन्हनि ते वॾो इम्पेक्ट पए थो। हू इहो महसूसु करे थो त मूंखे अजरक केरु वठी ॾींदो। ऐं सरहंदी वारनि खे अपील कंदुसि, ऑफिसरनि खे, ज़मींदारनि खे, वकीलनि खे, जेके बि साहिब हैसियत आहिनि, त उहे ज़रूरु पंहिंजे खीसे ॾे जांच कंदे जेकॾहिं पंहिंजे पुट या धीअ खे उहो अजरक वठी ॾिए थो, त उन सां गॾोगॾु जेकॾहिं हुनजे पाड़े जा ग़रीब नंढा ॿार आहिनि त उन्हनि खे बि ज़रूरु ॾिए। उहो त असांजो पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अगरि तव्हां एतिरो सुठो ताम खाओ था त या अहिड़ो को मेवो खाओ था त जेको उनजी खलू ॿाहिरि न उछलो। बिल्कुलु। अगरि तव्हां पाड़े में वञी नथा सघो, विराए नथा सघो, त उनजी खल ताईं बि ॿाहिरि न उछलो। त जीअं कंहिं ॿिए जेके नीडी पर्सन खे या ज़रूरतमंद खे जेको खाए नथो सघे, जेको अफोर्ड नथो करे सघे, त उहो ॾिसी करे उनजे दिलि में इहो ख़्यालु आहे काश आऊं बि इहे शइ खायां। त ॾिसो असांजे मज़हब में बि इहे ॾिसो यतीम जेको थी थो वञे, अलाह साईं त पालण वारो आहे, उहो त पाले पियो सभिनी खे, पर यतीम ते जंहिं माण्हू हथु रखियो अलाह पाक चए थो उन ते मुंहिंजो हथु आहे। सुभान अल्लाह। बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां शिखा इलाही सभु मौजूदु आहिनि, हलूं था हुन ते सिंध ते ख़ूबसूरत काफ़ी सारी शाइरियूं कनि, त हींअर असांखे कहिड़ी शाइरी ॿुधाईंदा? जी जी शिखा इलाही साहब। अदी जीअं मूं अर्ज़ु कयो त असां सिंध खे फ़क़ति महदूद न कयूं सिंधियत यानी अजरक टोपी लाइ, या असां चऊं त सिंध असांजी हिकिड़ी आहे, सिंध बसि। असां मुंहिंजी पंहिंजी आहे त असांजो हर माण्हू सिंध आहे, हर माण्हू। छो जो साईं जेकॾहिं इस्लामाबाद वञे, किथे बि वञे त हू नुमाइंदगी करे थो सिंध जी, त माना हीअ ख़ुदि सिंध आहे। मुंहिंजो हिकिड़ो गीत अंबर महक ॻायो हो शाह अब्दुल लतीफ़ जे उर्स मुबारक ते, उन में बि उन जा ॿोल हुआ त
त मां सिंध आहियां, मां सिंध आहियां, मां सिंध आहियां माना आउं पाण सिंध आहियां, सही। मां हर कंहिंजी त पसंदि आहियां, वाह, ज़बरदस्त। मां शाह भिटाई सचल सामी आहियां, आउं पाण शाह भिटाई सचल सामी आहियां, मूंखे चयो मौला मां तोसां हामी आहियां, मां सूंहं सुराण सुगंध आहियां, वाह, मां सिंध आहियां, मां सिंध आहियां। त इहे जेके ॿ लफ़्ज़ ॿोल आहिनि से आउं ज़रूर ज़रूर सम्झ चाहींदासीं। यकीनन हर इंसान खे पंहिंजी तरन्नुम में आशिक़ साहब ॿुधायो त अञा सर दुआ कयो त इहा मूंखे ख़ैर जो सआदत नसीब थिए त पोइ पंहिंजी शाइरी आउं पाण ई ॻाईंदुसि त सही सही। पोइ आउं मंज़ूर साहिब खे छो मिनत कयां। मां सिंध आहियां, मां सिंध आहियां, मां हर कंहिंजी त पसंदि आहियां, मां शाह भिटाई ऐं सचल सामी आहियां, मां शाह भिटाई ऐं सचल सामी आहियां, मूंखे चयो मौला मां तोसां हामी आहियां, मां सूंहं सुरहान सुगंध आहियां, मां सिंध आहियां। शहबाज़ कलंदर जे मन जी मस्ती आहियां, शहबाज़ कलंदर जे मन जी मस्ती आहियां, मां सूंहं सखाफ़त जी अनमोल त हस्ती आहियां, मां जान तुंहिंजी ऐं जिंद आहियां, मां सिंध आहियां, मां सिंध आहियां। हर हिक जी चाहत हर हिक जी तमन्ना आहियां, हर आशिक जे दिलि में इश्क जी ॻोल्हा आहियां, जेका जीअ खे जीआरे सा मुंद आहियां, मां सिंध आहियां, मां सिंध आहियां। हिन में मुंदनि जो बि ज़िक्र थी वियो, हिन में असांजूं जेके बुज़ुर्ग हस्तियूं आहिनि उहो उन्हनि जो बि ज़िक्र थी वियो, सूंहं जो बि सुरहान जो बि सुगंध जो बि। त असांजो जेकॾहिं को सिंधी माण्हू ॿाहिरी मुल्क बि वञे थो अॼु त उहो पाण सिंध आहे उते, पाण सिंध आहे बिल्कुलु। हर इंसान में जेको पंहिंजे उनमें जेको सिंध नज़र पई अचे, जीअं तव्हां एॾो ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजी शाइरी में बयानु कयो। लेकिन हिकिड़ी कॉल आहे, कॉल रिसीव कंदमि। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदव? गुलामाबाद मेहमानपुर में लाखपणी खां जी। अवां खे भलीकार भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में कीअं पे गुज़रे सुबुह तव्हांजी, छा चवणु चाहींदव? अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त। ॿुधां पियो डिबेट वेठो हिन जी साईं वारनि जी 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 अॻे जेके असां निड़ा हूंदा हुआसीं, पोइ असांजा जेके वॾा हूंदा हुआ उहे असांजी कचहरियुनि में विहारींदा हुआ। सही सही पोइ देरि ताईं पोइ हुननि मां वेही करे पोइ सिखंदा हुआसीं असां हुननि मां। सही था चओ। मॉडर्निटी मां हाणे उहे शयूं निकिरी वयूं आहिनि। साईं ॻाल्हि कोई मशीनरी मां फ़ाइदो आहे, 100 रुपए में अजरक थो मिले, 100 रुपए में अजरक त मिले थो, पर मशीनरी मां नुक़सान केतिरो आहे। 10 माण्हुनि जो कमु हिकिड़ी मशीन थी करे, 10 माण्हू त बेरोज़गार थिया न उहे। सही ॾिसो अवेयर कबो न हाणे जिथे हथ ॾिठो अगरि का किसी जॻह ते फैक्ट्री आहे त जेको होॾी ते अञा लेबर तबिको बि वधे थो, हर क़िस्म जी हर जॻह ते को फैसिलिटीज़ आहिनि। उहा शइ उहा तासीर जेका पुराणी आहे उहा त नथी मिले न, उहा बिल्कुलु नथी मिले। लेकिन तव्हां पंहिंजी ॻाल्हि ते सही आहे, लेकिन एक्सपेंसिव लेवल त असांजा माण्हू जेका महांगी थी मिले लेकिन हर कोई अफोर्ड नथो करे, लेकिन उन्हनि खां जेको वठिबी ज़रूर वठिबी जेको पोहरे वक़्त ते वधाइबो उन्हनि जो बि, उनजे हथ में उन्हनि खे बि मॉडर्निटी हिन अॼोकी मॉडर्निटीअ मां मोहबत जेका आहे न निकिरी वई आहे तक़रीबन। अच्छा फासला ख़तम थी विया आहिनि, मोहबत निकिरी वई आहे। अॻे वेंदा हुआसीं ॻोठनि में त उते असांजो न राति रहणी पवंदी, कचहरियूं थींदियूं, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा खाधा थींदा। हाणे ईअं न आहे, हाणे वञी फासला ख़तम थी विया, रोड रस्ता तकलीफ़ थी विया त वञी बसि मोटी थो अचे माण्हू ॾींहं खां ई। हा सही 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 बिल्कुलु फासला ख़तम थी विया, मोहबत ख़तम थी वई। सही। अच्छा तव्हां पाण हीअ रेसिपी केतिरी बरक़रार रखो था? तव्हां इन शइ ते यकीनन वॾनि मां तव्हां सिखंदा, तव्हां उन्हनि खे केतिरो वधायो था, ॿियनि खे तव्हां छॾे ॾियो, तव्हां पाण केतिरो इन शइ खे इनिशिएटिव वठी करे अॻिते स्टेप था, पंहिंजे ॿारनि खे कीअं तव्हां सम्झायो था, रिश्तनि खे कीअं था सम्झायो? मां पंहिंजे ॿारनि खे पंहिंजे वॾनि जी तहज़ीब जेको असांजी कचहरी आहे ज़बरदस्त ऐं अदब मां उहो सेखारींदो आहियां। मुंहिंजी कल्ह मां तव्हांखे कॉल कई, मुंहिंजी नंढड़ी मूंखे चयो त तव्हां उन्हनि खे सम्झायो हिते कॉल कयो टीवी ते त इहे जेके टिकटॉक वग़ैरह ठाहींदा उहे न ठाहिनि। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ, हुन सां केतिरा नुक़सान आहिनि। अच्छा तव्हां पुलिस पे आहियो न? जी 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 मां पुलिस में आहियां। त ॿुधाई नंढड़ी कीअं उन्हनि सां ॻाल्हि न थी सघी लास्ट टाइम बि? नंढड़ी पारस मुंहिंजी राति मुंहिंजी सालगिरह वारी शादी जी अच्छा
हैप्पी एनिवर्सरी तव्हांखे मुबारक हुजे तव्हांखे मुबारक हुजे पोइ ड्यूटी ते न विया छा असीं मां ड्यूटी ते वियो आहियां अच्छा मुंहिंजी शाम जो ड्यूटी हूंदी आहे शाम जो ड्यूटी सही ज़बरदस्त ज़बरदस्त जी जी तव्हां कुझु चओ पिया जी वाह मां चयो त मूं पारस ऐं अफ़सर मुंहिंजो गुलाम रसूल मुंहिंजे पुट जो नालो आहे गुलाम रसूल सानी गुलाम रसूल सानी जी 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 ठीकु आहे असां ॿिन्ही माना पार्टिसिपेट कयोसीं माना पंहिंजी हुनजी एनिवर्सरी सही 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 चलो तव्हांखे मुबारक अचे वॾी वॾी महिरबानी ऐं मुबारक हुजनि तव्हांखे वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो पर नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ में टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सतावन के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे जेके मंज़ूर चांद जो साहिबु इलाही बहितरीन अंदाज़ में उनखे जेको कप खे पकड़ी करे इंजॉय पिया कनि ऐं सिप ते सिप जेके छुटकी ते छुटकियूं वठनि पिया असांजी चांहि ते यकीन हीअं यकीन आहिस्ता आहिस्ता थोरी थोरी करे पीअनि पिया अलाए छो भला त वॾा भला नंढड़ा नंढड़ा डुक छो था यको तव्हांजी चांहि पी हले हिन में अॼु मूंखे टेस्ट वधीक आई आहे ॾिसां थो त लिखियलु आहे हिन में मेज़बान बिल्कुलु सो हिन पीअण सां मां फ्रेश थी वियो आहियां दिमाग़ फ्रेश थी वियो आहे हिन ते मूंखे हिकिड़ो जोक यादि आयो आहे जी जी मेज़बान ते कंहिं ज़माने में असां रेडियो ॿुधंदासीं रेडियो में मुख़्तलिफ़ स्टेशनूं आख़िर में बीबी जी कीअं कुझु अंदाज़ अंगण बुहारिया तो जो वाट ये रेडियो पत्थर मुल्तान ये BBC लंदन है इस वक्त पाकिस्तान में 8 हिंदुस्तान में 8:30 और यहाँ मेहरान टीवी में रात के 24:30 बजने वाले हैं नई नई खबर के मुताबिक पूरी सिंध पूरी दुनिया ये मेज़बान चाय बड़े शौक से पीती है ये BBC लंदन है किथों जी खबर कितने वही कानो वही खबर न पई ये रात वारी ॾींहं खबरूं रीं जी खबरूं रात में ये भला कहिड़ी ये कहिड़ी स्टेशन है के ज़माने असां वडला असांजे दौर में भी BBC हुई सही सही याद असां शौक़ सां रात जो 8:30 बजे शेरबिन BBC थींदी तकरीबन उहो दौर ख़तम थी वियो सही अच्छा भला बोलियो तो ॿुधायो ॻाल्हि पे ॿोलियुनि जी सुबुह जो टाइम आहे मोकलूं बि आहिनि हा साईं ॿार घरनि में पर वरी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अची वई आहे त इहे प्राइवेट स्कूल वारा असांखे ॾाढो तंग कयो अथनि अच्छा इन खे मैसेज ॾियो हूअं असां तव्हां ॾियो न मैसेज ॾिसनि पिया था हा हूअं स्कूल आन हा क्लास आन हा त असांखे हिकिड़ी मतिलबु सहूलियत हूंदी त फीस जेका हिन महीने न पियारीसीं मथे महीने पियारींदासीं अञा न भला मथे महीने में हाणे जॾहिं बंदि थिया त हाणे उहो न अची वधि जेकॾहिं तव्हां फीस जमा न कराईंदो तव्हांखे कोड न मिलंदो ऐं तव्हांजी नंढड़ी घर में न पढ़ंदी इहा परेशानी कंहिंखे यकीन कयो कल्ह मां पट सट करे नंढड़ी फीस जमा करायो असांखे पुछो अथव असां हिनखे पिटियूं थिया ॿार त ख़ुशि थिया आहिनि पर मसला असां लाइ फीस जमा कराइनि जे नथा करायूं त नंबर न ॾींदा कोड नंबर ऑनलाइन नंढड़ी कीअं पढ़ंदी मतलब ये आहे मतलब पहिरों जॾहिं फिजिकल क्लासेस हुया त मतलब थोड़ी वीकनेस मंजूर साहब यादि हूंदो त मोराई साहब हिकिड़ी तहरीक हलाई हुई ॾाढी पॉजिटिव स्कूलनि जे ई हवाले सां त प्राइवेट स्कूल हुजण ई न खपनि सरकारी स्कूलनि जो वजूद हुजे जेके बि अॼु जा मुदब्बिर वॾा आलिम अदीब शाइर इवन ब्यूरोक्रेट्स आहिनि जेके से सरकारी स्कूलनि मां पढ़िया आहिनि उन्हनि जो वजूद ख़तमु थी वियो अफ़ादियत ख़तमु थी वई आहे त तव्हां उहा मुहिम हलायो न जेका मोराई साहब हलाई कॉल हुजे त कॉल रिसीव कंदासीं यकीनन असांजा मोराई साहब जेके आहिनि काफ़ी तालीम लाइ ज़रूरु कया उन्हनि ॾिसंदा त प्रायोरिटी ऐं बेसिक तालीम असांजे प्राइवेट स्कूल खां बग़ैर असांजे गवर्नमेंट स्कूल में मिली सघे थी त हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल वठंदासीं हलो सलाम वालेकुम अस्सलाम जी के तव्हां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा बाबा मटियारी खां इकबाल उमर ख़ुशि अव्हांखे भलीकार प्रोग्राम सब में कीअं आहियो ठीकु आहियो तव्हांजूं दुआऊं आहिनि उहो VIP जेको असांजो इक़्तिसादी आलिगा मल्हायो में जी जी बिल्कुलु ज़बरदस्त हा असांजा जेके सिंधी आहिनि से तमामु अॻिते निकिरी विया आहिनि हाणे त शहरनि में मोताफ़न वारो प्रोग्राम हले पियो अदी जी 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 अदी जेको असांजूं भेनरूं भाउर सभु ॾियारे खे तमामु घणी उनत था ॾियनि बिल्कुलु बिल्कुलु अॼु जो प्रोग्राम कीअं पियो लॻे प्रोग्राम VIP जो लॻे अॼु अब ॾिसां वेठो हाणे सही अच्छा तव्हांजी कहिड़ी तयारियूं आहिनि पंहिंजी सकाफ़त जे ॾियारे जे हवाले सां असांजी हर तयारी आहे टोपी अजरक जी कपिड़े जी हर शइ जी तयारी आहे दिली तयारी आहे मोहबतूं आहिनि हर रंग में वेठा आहियूं
सही जबरदस्त वाला खाधा खाधा कहिड़ा ठहंदा खाधा कहिड़ा ठहंदा जेके तव्हांजी जेके प्यारी भेणियूं आहिनि उहे घर में कहिड़ी जेके मेन्यू ठाहिनि पियूं छा उन्हनि जी फरमाइश आहे छा तव्हांजी फरमाइश आहे अॼु असां फरमाइश वारो तव्हां रंग छॾियो कोन्हे न बाबा अच्छा सही हेलो हेलो जी बा जी 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 हा मुंहिंजो फरमाइश वारी शइ तव्हां छॾी कान्हे हर शइ जो को तव्हां ओके करे छॾी आहे बाक़ी हाणे दिलि ख़ुशि पई थिए इहा ई फरमाइश आहे त को सिंध ते को कलाम वग़ैरह हुजे त ॿुधायो कलाम त सॼो ॾींहुं ॿुधाइनि ऐं मुंहिंजी ॻाल्हि शायदि सम्झी कोन मूं चयो त सकाफ़त वारे ॾियारे ते घरनि में कहिड़ा खाधा ठाहींदा उन जे पसंदि जो खाधो कहिड़ो हूंदो घर में ईद जे हिसाब सां खाधा ठाहिबा न जीअं ईद मल्हाए पिया थी घरनि में असीं पंहिंजा खाधा ठाहींदा आहियूं दादी वाह वाह बिल्कुलु ख़ासि करे जेको VIP वारो करे हिनखे मल्हाईंदा आहियूं बिल्कुलु थैंक यू असांजी जेको सकाफ़त जो ॾियारो आहे हिनखे वॾी अहमियत ॾींदा आहियूं बाबा बिल्कुलु बिल्कुलु ॾियण बि खपे ऐं वॾी वॾी महिरबानी थैंक यू सो मच मटियारा जेको जेको इल्मु अदब जो शहर आहे जेके अदरक वठनि था ऐं काफ़ी ॿियो बि करनि था सखी हाशिम शाह मटियारी में आहिनि ऐं काफ़ी ॾिसो जंहिंजे हवाले सां तारीख़ी शहर आहे असांजो जेको मटियारी थैंक यू सो मच वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो उमेद आहे त ईअं शामिल थींदा ईद जी ॻाल्हि पई की माना ईद माना ख़ुशी हे असांजी ईद आहे ऐं ख़ुशी में ॿारनि खे ॻाल्हि पई ॿोलियुनि जी पर पहिरियां कुझु तव्हांखे ॿोलियूं ॿुधायां कुकड़ जो आवाज़ भरिसां ॿिली वेठी आहे हेॾे वारे कुतो इहे पाण में ॻाल्हियूं था कनि ठीकु आहे इहे वरी पाण में जॾहिं विढ़नि था इन जो अंदाज़ पंहिंजो आहे ॿिली जो चक लॻे थो कुते खे कुतो कंहिं थो पंहिंजो पहिरियां कुकड़ इहा ई जानवरनि जी वेड़ इन में वरी प्यार बि टांगो भला टांगो पुराणो जेको टांगे जो जेको दौर हुयो असांजे सकाफ़त में शामिल नथो थिए हाणे भला उनखे यादि करणु ज़रूरी आहे हा टांगे ते बि चढ़ूं था पर थोरो प्यार जी ॻाल्हि थी वञे ख़ुशी जो मौक़ो आहे सकाफ़त ते आहे माना मोहबत हाणे ॿिली कुते जो प्यार साईं त पोइ भला मां हिकिड़ी कॉल वठां पोइ कंटिन्यू कयूं था हेलो सलाम हेलो वालेकुम सलाम अजी करीम ठीक है था बिल्कुलु ठीकु ठाक कीअं आहियो जी मां बिल्कुलु ठीक आहियां तव्हांजी दुआऊं आहिनि अॼु तव्हां महिमान एॾा सुठा घुराया मकाले हाणे बि कोशिशि कयां पियो पर नंबर बिज़ी थी वञे न लॻी वियो हा चलो हाणे त लॻी वई न यकीनन ॿियूं कॉल्स पियो अचनि पियूं छा चवणु चाहींदो ज़ेन जी मां सेठ जे बारे सां हीअ चवणु चाहींदमि तव्हांजे सेठ ॾाढो तव्हां ॾींहों ॾींहुं वधाईंदा था वञो त अहिड़ा मुर्त लाइ सची महिनत आहे मां हुनखे भलीकार कंदमि महिरबानी थैंक यू ज़ैन थैंक यू सो मच मूंखे इलाही ख़ुशी थी थिए तो भला को महिमाननि खे भलीकार कंदमि महिमान खे थैंक यू महिरबानी थैंक यू ॿियो कुझु गीत वग़ैरह ॿुधाईंदव छा ज़ैन गीत ॿुधाईंदव छा हा जी ॿुधायो हा ओ गुलाब जी गुल गिरया सीब तो सुनो मुझो प्यारा सोजनिए जी छोकरी जी गुला कयामत न कदीवा बिस्मिल्लाह कया गायो गायो हो जमालो गायो गायो हो जमालो चंद्र सितारने जीड़ी जोड़ी आप ही हर पासे आसुर गो वहवा पहली जबरदस्त ज़ैन वरी वरी महिरबानी थैंक यू तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो जी मुंहिंजे सां जल्दी जल्दी ॿुधायो शाइरी बि टांगे ते घुमो त बस ख़ुशी जो मौक़ो आहे पर पहिरियां घोड़ो छड़ी थी लॻे सही ओझल थी वञे पियो काॾे पियो वञे बस इहो ख़ुशी जो मौक़ो आहे टांगा घोड़ा त असांजे सकाफ़त वग़ैरह वजूद ख़तम थी वियो आहे हा ॾाढो इंजॉय पियो थिए मेरान टीवी हाणे वरी ॾिसो न हाणे ज़िक्र वरी असां जेकॾहिं न कंदासीं कोरोना जो कोरोना कोन भॼंदी इनखे भॼाइणो आहे ओ कोरोना मार पवई ओ कोरोना मार पवई छो सतायो अथई छो मिसकिन जी फिटाई अथई ओ कोरोना मार पवई
जीअं मींहं वसे तीअं तूं थी वधी जीअं सर्दी थिए वेतर ज़ोर वठी जीअं मींहं वसे जीअं मींहं वसे जीअं मींहं वसे तीअं तूं थी वधी जीअं सर्दी थिए वेतर ज़ोर वठी छो पंजनि डंगनि सां छो पंजनि डंगनि सां असां मिसकीननि खे सुॼायो अथई ओ कोरोना मार पवई मार पवई मार पवई प्राइवेट स्कूलनि ते उगायो न त तव्हांजो मसइलो ईअं न सुभाणे स्कूल मां कढी छॾियो सही नहीं, लेकिन जिते नाइंसाफी थिए थी त ॻाल्हाइण ज़रूरु घुरिजे। अच्छा, जीअं टांगनि जो ज़िक्र पियो थिए त तव्हांखे उहो वक़्तु यकीनन यादि हूंदो जॾहिं टांगनि ते सफ़र थींदा हुआ, स्टेशन ते टांगा बीठा हूंदा, बाज़ारनि लाइ ॿारनि खे जेको स्कूल उहे ॻोठनि खां वठी शहर ताईं खणी वेंदा टांगा, अंत छा चवणु चाहींदो? बिल्कुलु हिकिड़ो दौरु हुयो त जीअं त मुंहिंजो तलक बदीन खां आहे, बदीन में टांगनि वारनि जी हिकिड़ी एॾी मस्ती हुई जो ॿी के गाॾी खे अचण ई कोन ईंदा हुआ। हाणे इहा 15-20 साल पुराणी ॻाल्हि आहे त जेकॾहिं को माण्हू अस्पताल वञे त हाणे उहो राति जो टांगो किथां अचे कीअं वञे। असां बदीन में इहो पंहिंजे दोस्तनि सां सलाह मशवरो करे हैदराबाद मां 2 रक्षा वठी असां रक्षनि खे हुते आंदो। टांगनि वारनि छा कयो, सॼो जुलूस करे असांजे SDM वटि अची विया, DC वटि अची विया त भई असीं रक्षा हलाइण कोन ॾींदासीं। हाणे इहो हिकिड़ो ज़मानो या दौरु, हाणे अॼु त माना असांजी दुनिया तरक़ी करे वई आहे त रक्षा बि आहिनि, गाॾियूं बि आहिनि, चिंचियूं बि आहिनि। हाणे उन हवाले सां त टांगे जी हिकिड़ी वॾी ओज हुई, पर हाणे टांगे वारो जेकॾहिं कमाए शाम ताईं 200 रुपया, पर घोड़ो खाए हुनजो गाह 500 रुपया। हाणे उहो किथां अचे? हाणे उठ गाॾी आहे, ढगे गाॾी आहे, बहिराड़ी में जेको असांजो इहो पूरी कल्चर असांजी सकाफ़त। हाणे हफ़्तो 10 ॾींहं बहिराड़ी जे माना ॻोठनि में लोड़ा ईंदा हुया, लोड़ो माना वाड़ जेका जंहिंखे पाण चऊं। अॼु जे ॿार खे जेकॾहिं लोड़े जी ॻाल्हि कबी त उहो सम्झी न सघंदो। कंडा, डिंगर, देवियूं, बुबर वढे, उन खां पोइ वरी बिस्तरा, उन खां पोइ वरी खीर, पोइ वरी शमियाना, पोइ वरी काठियूं थींदियूं हुयूं, देगियूं ईंदियूं हुयूं, उहे वरी जेको फ़क़ीर मंगणहार हूंदो उहो 10 ॾींहंनि ताईं उन घोट जे घर ते दुहिल वॼाईंदो ऐं जीअं ॻोठनि में वञी दावतूं ॾींदो हुयो, बिरादर में वरी फ़क़ीर दावतूं ॾींदो। हाणे इहो सॼो कल्चर, इहो कल्चर जेको आहे हाणे हिन वक़्तु जेकॾहिं फ़क़ीर जी ॻाल्हि कबी त फ़क़ीर खे जेको आहे न उहो माण्हू सुञाण, असांजो जेको नंढो नसुल आहे जेको नौजवान ताईं पहुची वियो आहे, पर हुनखे इहा ख़बर न पवंदी, हुनखे रस्म जी भट फ़क़ीर ॿी शइ आहे। हीअ जेके फ़क़ीर आहिनि इहे वरी अञा हैरत जी ॻाल्हि त फ़क़ीर खे जेकॾहिं दावत ॾिबी त फैमिली सां वरी न ईंदो, पाण सभिनी जी दावतूं अटेंड करे थो, दावतूं ॾिए थो, सभिनी जे घरनि में थले ते वेहे थो, पर पंहिंजी फैमिली वठी न ईंदो। एॾो माना इन फ़क़ीर जो जेको मक़ाम या इहो चऊं त उन में तइलीम घटि हुई, पर उन में इख़लाक़, कॾहिं बि पंहिंजो पटको न लाहींदो। ऐं जुती जेका आहे उहा लोड़े जे घटीअ ते लाहे ईंदो, पेरनि उघाड़ो ईंदो, इजाज़त वठी ईंदो, माना उन में। ऐं नंढे वॾे खे अम्मा खां सवाइ न ॻाल्हाईंदो। इहो असांजो जेको दौरु आहे, अॻु में जीअं बहिराड़ी जे ॻोठनि मां वठींदा हुआसीं, या टोपी हूंदी हुई या पटको हूंदो हुओ। जेकॾहिं बस बहिराड़ी में वञे पई त बस जे छिते माण्हू जेके हूंदा ड्राइवर हुनजो रोके बस माण्हुनि खे लाहींदो हो त बाबा हीउ बहिराड़ी जो ॻोठु आहे, हीअ सभु माण्हू हिते रहनि था। असांजी माशाअल्लाह सॼो पाकिस्तान, सॼी धरती, सॼी सकाफ़त सां भरियलु आहे। त इहो असांजो हिकिड़ो कल्चर जो हिसो हो, जेको हाणे आहिस्ते आहिस्ते जीअं रोडनि तेज़ी आंदी आहे, जीअं सवेरे साईं फ़ोन ते ॿुधायो त असीं फ़ासिलो असांजो घटिजी वियो आहे, सुबुह जो वञूं था, बनियूं ॿारहं या मिट माइट घुमी फिरी वरी वापसि अची था वञूं। त असांजो जीअं जीअं पाण में मोहबतूं घटिजनि पियूं, माण्हू सम्झां थो मेहरान TV, ओताक प्रोग्राम या सुबुह मेहरान, वरी इन में हिकिड़ो उत्साह ॾिनो आहे। बिल्कुलु त उत्साह ॾिनो आहे, इन मां मोहबतूं वधनि थियूं। ऐं जेकॾहिं बदीन जे हवाले सां हाजी अहमद मल्लाह जो ज़िक्र न करियां त इहा नाइंसाफ़ी थी। मां ब्रेक वठां, लेकिन तव्हांजी इहा ॻाल्हि बि सही त असांजा फ़ासिला जेके इलाही वधी विया आहिनि, विच में जेके विथियूं घणियूं थी वियूं आहिनि। कोरोना जे हवाले सां त विथियूं हाणे वधियूं आहिनि, त उहे ई कोरोना खां अॻु में इलाही विथियूं हुयूं रिश्तनि में, तहज़ीब में, तमीज़ में, इख़लाक़ में, कल्चर जे हवाले सां। लेकिन हींअर हलूं था हिकिड़ी शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते। हिन प्रोग्राम 57 खे टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो रास्ते टपाल मेज़बान चाहे है कान न वञो सां गॾु। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 के टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहिया ऐं तव्हांजो साथ भी दो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो 033210285 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी तव्हांजी ॻाल्हि हले पई इन जी हवाले सां त किननि इहे सभु शयूं जे मटे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, बदीन जे हवाले सां तव्हां ॻाल्हि कई, हाजी अहमद मल्हार जी तव्हां ॻाल्हि कई। हाजी अहमद मल्हार ॾिसो लोहारी शरीफ़ जो हिकिड़ो मल्हान जो ॻोठु आहे, उते हुन जनमु वरितो। उन्होंने हिकिड़े माण्हू इहो माना असां सिंध ते वॾो हिकिड़ो नाज़ पाकिस्तान ते, या माना ईअं सम्झो पूरी वर्ल्ड में
पूरी दुनिया लेवल ते इन माण्हू मंज़ूम तर्जुमो कयो क़ुर पाक जो मंज़ूम तर्जुमो माना शाइरी में सॼो क़ुर पाक ऐं उनखे सऊदी अरब प्रिंट करायो सऊदी अरब छपरायो त इहो असांजे कल्चर जो बि हिसो आहे असांजे मज़हब जो बि हिसो आहे त आउं इहो मैसेज ॾींदुसि त इहे घणनि माण्हू आउं जिते बि स्कूल विज़िट करणु वेंदो आहियां या जांच कंदो आहियां त इहो सुवालु कंदो आहियां त बाबा ॿुधायो क़ुर पाक जो मंज़ूम तर्जुमो कंहिं कयो पर आउं सम्झां थो मोस्टली माण्हुनि खे हिन शइ जी ख़बर न आहे त इहो माण्हू घुमनि ॾिसनि पर पंहिंजे घर में जीअं बींग ए मुस्लिम माण्हू वटि क़ुर पाक जो तोहफ़ो हुजे त उहो क़ुर पाक जेकॾहिं तर्जुमे सां पढ़ंदो त सॼी असांजी कोड ऑफ जेका लाइफ आहे उहा सॼी असांजे लाइ आसान थी वञे असांजे सुहिणे रसूल छा चयो आहे छा न चयो आहे सुबुह खां शाम ताईं असांखे छा करिणो आहे पर लाइफ जेका आहे माण्हू जी बहितर खां बहितर थींदी ॿई जान ही जान बि मोचारो हू जान बि मोचारो त ऐं ॿियो जीअं मौलवी साहिब जी ज़िक्र निकितो त मौलवी साहिब जी जेका कंट्रीब्यूशन आहे ख़ासि करे एजुकेशन जे सेक्टर में इहा तारीफ़ जोगी आहे तारीफ़ मुंहिंजे अलाह जी पर मूंखे यादि आहे त हिते कासिमाबाद हैदराबाद में हिकिड़ो स्कूल आहे जंहिंमें सिंधी सब्जेक्ट न पढ़ायो वियो उते मौलवी साहिब जे तरफ़ां असां शामिल हुयासीं ऐं उते मजबूरन इंसान खे इहा मजबूरी थी जो उन्हनि अची अंडरटेक कयो लिखी ॾिनो उन्हनि सिंधी सब्जेक्ट पढ़ायो हा अॼु जेको असांजो सिंध जो ख़ासि करे ॿार वञे थो इस्लामाबाद में या CSS करे थो उनखे अलफ़ बे बि नथी अचे हाणे आउं इहे दावा सां चवां थो जेकॾहिं असांजे सिंधी न पढ़ाई वेंदी ॿार खे हाणे मुंहिंजो नंढड़ो आहे उहो इंग्लिश में तव्हां जेको पुछंदो ॿुधाईंदो पर सिंधी आउं कोशिशि करियां पियो त हुनखे पढ़ायां त सिंधी सब्जेक्ट ऐं ॿियो इख़लाक़ हाणे प्राइवेट जेके स्कूल असांजा आहिनि उहे ॾींहों ॾींहुं फ़ी डबल ट्रिपल फ़ियूं त वठंदा वञनि पर ॿार में उहा तहज़ीब या ॿार में उहो इख़लाक़ न आहे वॾे सां कीअं ॻाल्हाइणो आहे सलाम करिणो आहे सलाम वठिणो आहे झलणो आहे पंहिंजा किताब रखणा आहिनि माना इहा जेका तरबियत आहे तव्हां यकीन करियो हुनखे माउ पीउ त तरबियत ॾियनि था पर हुनजो घणो टाइम जेकॾहिं स्कूल में गुज़रे थो त स्कूल में जेका मैडम मिस या हुनजो टीचर उहो जेको बि लफ़्ज़ चवे थो त उन ते उहो ॿारु माना अमल करे थो अमल करे बाक़ाइदे ॾेखारे थो बाबा तव्हांखे शर्ट जेकॾहिं हाणे सर्दी अची वई आहे त तव्हांखे ॿाहुनि वारी शर्ट पाइणी आहे त हू उन ते अमल करे थो बाक़ी जेकॾहिं माइट ऐं टीचर जो जेकॾहिं पाण में रिलेशनशिप रहे ऐं उनखे तहज़ीब बि सेखारी वञे सही था चओ बिल्कुलु हिकिड़ी इहे सभु शइ इख़लाक़ में तरबियत में शामिल थी वञनि ॿार अञा माना तालीम सां गॾोगॾु इहे सभु शयूं बि सिखण इलाही ज़रूरी आहिनि ॿार जे मुस्तक़बिल जो इहो असांजा महिमान आहिनि ऐं असांजे मुल्क जूं वागूं इन्हनि खे सही बिल्कुलु बिल्कुलु जीअं त हाणे आशिक़ अली साहिब मौजूदु आहिनि त उनको त हिकिड़ी ॿी शाइरी ॿुधो तव्हां त सिंध ते ॿी का शाइरी हिकु तव्हांजी भला असांखे ॿुधाईंदा पंहिंजी ॿी शइ ॿुधायां थो जी जी यकीनन तव्हांजी काफ़ी सारियूं सिंध ते शाइरी सभु जेके आहिनि चुननि तव्हांजी शाइरी जेके काफ़ी रागिन जेके ॻाइबी आहिनि इलाही सुठो लॻंदो आहे पाणी अखियुनि में आहे पाणी अखियुनि में आहे सिंधू मगर सुकल आहे पाणी अखियुनि में आहे सिंधू मगर सुकल आहे शायदि असां खां पंहिंजो भाॻ ई रुठल आहे सिंधूअ जे सीर ते को कंहिंखे रहम न आयो सिंधूअ जे सीर ते को कंहिंखे रहम न आयो नाखो अञा बि गहरी कंहिं निंड में सुतल आहे पाणी अखियुनि में आहे सिंधू मगर सुकल आहे माण्हू प्यासा प्यासा धरती उञी उञी पर होॾी बि अञा ताईं पंहिंजे होॾ ते अटल आहे शायदि असां खां पंहिंजो भाॻ रुठल आहे पंहिंजो बि आहे थी वियो ख़ामोश तमाशाई जेके असांजा ऐवाननि में वेठा आहिनि जिन खे असां चूंडे मोकिलियो आहे पंहिंजो बि आहे थी वियो ख़ामोश तमाशाई ईअं ई लॻे थो शायदि नाणे ते विकल आहे शायदि असां खां पंहिंजो भाॻ ई रुठल आहे हिन देश जे धरतीअ ते कहिड़ा सुतम कंदे तूं हिन देश जे धरतीअ ते कहिड़ा सुतम कंदे तूं हीउ देश मुंहिंजो आशिक़ कुर्ब में कुठल आहे शायदि असां खां पंहिंजो भाॻ ई रुठल आहे छा चवणु चाहींदो जेके बोल दिलि सां लॻनि था पर हिन दौर में वरी फनकार जेके आहिनि इहे फनकारनि बि अहिड़ी शाइरी पेश कई आहे जो न गाने जी पुछड़ी न गाने जो मुंड अच्छा पुछड़ी हाणे फनकार छा थो चए ओ गॾ ते चढ़ मैं गजरा खपे सां पिछे सोना साईं पिया में ते कुखवे सां
काछा न छोड़ है दिल्ली न तोड़ दिल्ली न तोड़ दिल्ली न गडते चढ़ मैं गोगुरु खप अजीब अजीब गाना लेकिन गाल में तो कि हम चोचा एकदम तेरे से ता है कोरा की हुंदा है ये को गीत गाइदा लेकिन ना सिंधी ऐसा का पर गीत से मैं चालू जंदे तारी सोता बेहतरीन गाना पर हे ॾिसो न हाणे अहिड़ा गाना के मूं कोन ठहिया आहिनि न मूं किताब ॿुधायो न अच्छा ये ॿुधो चार भेरा यूं चारी छड़े यूं साईं चार भेरा यूं चारी छड़े यूं ॾाढी न को नानी चार भेरा यूं चारी छड़े यूं ॾाढी न को नानी असां कने न कुरड़े मुर्गिया असां कने न कुरड़े मुर्गिया न को पले दी आनी लसी नल खा मां नी लसी नल खा मां नी लसी नल खा खा मां नी लसी नल खा मां नी पा 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 ये गीत तांडी उधर में जो पा पा पो 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 पा ये तो मूं कोन ठहिया आहिनि नहीं ये गीत तांगी भला ॿुधण जे ये की गीत मां कॉमेडी न अच्छा मां केच कंदो आहियां केच कंदो ये गाना माशाअल्लाह सब को ॾिसे तो ये माना कंहिंजी शइ ख़बर अथव किथे माना तव्हां ॿुधाइनि टैप ते या न ते 1909 जी शायरी आहे असां न ॿुधायो 1909 पुराणी शइ आहे त बोलनि न माना 1909 जन पाणी ने ॻाल्हि यादि कई और जो उनमें पाण बि न हुया न अच्छा हाला सब हाला जी तव्हां ॻाल्हि कयो था न हाणे कीअं था ॾिसो इल्मु अदब वारो शहर हाला में हुनर में मशहूर शायरी में मशहूर वॾा अॼु छा आहे जो असांखे असलियत ॾे मोटणो पवंदो असांजी जेका असुल सकाफ़त आहे उन ॾे असांखे मोटणो पवंदो इहो ख़ुदाई फ़ैसिलो आहे कुल शयुनि यर्ज इला असली असां हींअर भले फ्रिज वठूं कूलर सुठा वठूं थर्मास वठूं पर जेॾी महिल अॼु जा डॉक्टर रिसर्च करे ॿुधाइनि था त तव्हांखे थधो पाणी न आहे पीअणो मटके जो पाणी पीअणो आहे त असां मोटूं था उते ठिकर जे पातोड़नि में खाइणो आहे या हुनखे चइबो आहे तव्हांजो गोश्त बंदि आहे तव्हां सब्जियूं खाओ इहो असांजो कल्चर जो हिसो आहे ऐं हुनजे साहिब खे ख़बर हूंदी त हिन वक़्तु असांखे जेके दावतूं मिलनि थियूं वॾा शामियाना टेंट ऐं बुफे लॻनि था पर उनजी इज़त जेका हुनजी इनवाइटी जी आहे त हुनखे वारसिब ते थो ॾिनो वञे त उहो वारसिब ते हुनजी औकात उहा रखी अथनि अॻे कार्ड बि छपबा हुआ टे ॾींहं उते बाक़ाइदे ॻोठनि में ऐं लाउड स्पीकर पिया वॼंदा ऐं टे ॾींहं भतु हलंदो ऐं रुॻो उते घुराए कोन खाराइबो साईं घरनि ते पातोड़नि में मिलंदो उहा सकाफ़त असां ॻोल्हियूं पिया उहा अॼु जे ॿारनि खे ख़बर न आहे हुनखे फ़क़ति डेडी मम्मी ऐं डेडी मां बि हाणे डेड था अचनि अलाह साईं ख़ैरु करो त इहो आरी बनाना एसी ताईं असां वञी पहुता आहियूं असांखे उहा इन में असांजे पंहिंजो हुकूमत इदारनि जो बि अमल दख़ल हुअणु खपे त उहे शयूं रिवाइव कीअं थियनि रिवाइव तॾहिं थींदियूं त असांजी कल्चर रिच आहे तमामु रिच आहे नसरपुर जा पेड़ा केर या खेस लूंगियूं अजर हाला में ई पर तव्हां ॾिठो हूंदो जेके बि असांजे इदारनि कल्चर डिपार्टमेंट वारनि ऐं कंहिंजी तनक़ीद नथो कयां ऐं हिकिड़ी गुज़ारिश थो कयां त उहे तव्हां उन्हनि खे फ़रोग़ ॾियण जे लाइ उनखे इस्टेब्लिश कयो उनखे इनकरेज कयो तव्हां विदिशा में ईंदव त अजरक जा सेंटर ठहियल आहिनि हुदुरमदन जूं कॉलोनीज़ पर वीरान पियूं आहिनि तव्हां उन्हनि खे इस्टेब्लिश कयो तव्हां पंहिंजो हाला में काशीअ जो कारखानो लॻे त उहे माण्हू रोज़गार सां उते केतिरा लॻनि जंडी जा ऐं अॻे जंडी कीअं ठहंदी हुई कीअं हाणे सॼो आर्टिफिशियल कलर असां उन में तमामु ग़रक़ थी विया आहियूं सो असांजो इहो नुक़सानु आहे त असांजे इदारनि जो कमु आहे त उहे इदारा क़ाइमु करे उन्हनि खे रोज़गार बि मिले ऐं असांजे कल्चर खे तक़वियत बि मिले सो असां असुलियत ते अची तव्हांजी तव्हांजी छा जुड़े जो साहिबु तव्हांजी माना कहिड़ी आहे तयारी आहे कल्चर डे जे हवाले सां फर्स्ट डे को कीअं सुबुह तव्हांजो आगाज़ कीअं थींदो ॿारनि खे केतिरो टाइम ॾींदो ॿाहिरि गैदरिंग्स में कीअं ॿारनि खे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हर माइट जो फर्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि खे घटि में घटि माना 2 कलाक डेली ॾे ऐं हफ़्ते जो जेको ख़ासि करे छंछरु या आचार उहो त सॼो ॾींहुं पंहिंजी फैमिली सां गॾु गुज़ारे ख़ासि करे असांजा जेके ऑफिसर साहिबान आहिनि उहे पंहिंजे ॿारनि खे तमामु घटि टाइम ॾींदा आहिनि ऐं तव्हांखे ॿुधायां त हर आचर जे ॾींहुं पंहिंजे ॿारनि नंढड़नि खे रेडियो ते वठी वेंदो आहियां ॿारनि जी बारी प्रोग्राम शुरू कंदो आहियां हिन दफ़े हिकिड़ो ॾींहुं मोकल करे हुननि खे मिठी घुमाइणु वठी विया हाणे नवकोट राज़ी शाही दरगाह हुनखे ज़ियारत कराए बाबा हिते अलाह जो हिकिड़ो कामिल वली आहे हिते हिकिड़ो दरिया वहंदो हुयो वरी नवकोट जो किलो ॾेखारियो आहे जीअं साईं ॿुधायो कल्चर डिपार्टमेंट या जेको सकाफ़त डिपार्टमेंट आहे इहे त नवकोट जो जेको किलो आहे इहो ॾाढो ॾिसण वटि आहे उते हाणे इम्प्रूवमेंट अचे पई तासरादी बुक जी रखियल आहे उते कुर्सियूं लॻी वियूं आहिनि
या उनजी रिपेयर थिए पई त उहो माना जेको दौर हुयो किलो जेको ठहियल आहे उन में सुरंगूं कीअं आहिनि तोपूं कीअं लॻल आहिनि इहे ॾिसण वटि आहे इहो पंहिंजे ॿारनि खे पंहिंजी फैमिली खे ॾेखारणु खपे वरी वरी रस्ते में जीअं थर जा माण्हू ॿकरियूं चारीनि पिया ढगियूं चारीनि पिया मूंखे मुंहिंजे नंढे चयो बाबा रोक गाॾी रोके ऐं मुंहिंजो हुन सां इंटरव्यू कराए वरी ॿकरी जो खीर उॾाए हुनखे मूं ॾेखारियो आहे ॿारनि खे त इहो असांजो कल्चर जो हिसो आहे त माण्हू जेके माण्हू आहिनि उनजी रहणी कहणी कीअं आहे गुज़र सफ़र घुरिजे असांजी सॼी जनरेशन ख़बर हुजणु घुरिजे त असांजी जेके आहे नीर सां जेके रीति सां किथां उठ जेको घाणो हले पियो नवकोट शहर में सॉरी टू इंटरप्ट हींअर असां ब्रेक चयो त वठे त वठिजे त ब्रेक त यकीनन हलणु ज़रूरी आहे ब्रेक वठण बि ज़रूरी आहे हिन प्रोग्राम सां ताउन कयो टपाल मेज़बान जेकी ॿुधाए रिश्तनि जो वाहन ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे है काॾे न वञिजो बसि असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम 57 की टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जवान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ टपाल मेज़बान चाहे आहे जीअं त असांजे कल्चर ते रिहाड़ा इलाही वेझो पिया अचनि तयारियूं ज़ोर शोर सां अचनि जीअं मूं चयो त टेलर्स जेके आहिनि इलाही पुरजोर तरीक़े सां असांजी जेकी पहिरीं पहिरीं भेणुनि जी जेके उन ड्रेसिस तयारु पिया कनि उन सां भई तूं भेण जो माना हर शइ मैचिंग ते हुजे माना टिको टिके सां मिले उहे ख़ासि तौर ते माना वारनि जी सेटिंग खां वठी जीअं असांजे ख़ासि तौर ते वार तीअं उन यूनिक हवाले सां पाइण जहिड़ी गजरनि जेके असांजे जेके अजरक आहे उन सां बि मैच थिए माना अपर्स ऐं हर किथे माना ॾिसो असांजे सिंध में टैलेंट आहे ख़ासि तौर ते न्याणी सम्झे थी त असां कहिड़े तरीक़े सां पाण खे इनहेंस करे जेके प्रोमिनेंट थी करे असां पंहिंजे कल्चर जेके सॼी पिया ख़ासि तौर ते सॻियुनि जे हवाले सां बि मैचिंग हले पई ऐं कुझु असांजे सिंधी जेको अहिड़ो भर्थ आहे अहिड़ो ख़ूबसूरत यूनिक उन हवाले सां बि मां यकीन कल्ह बाज़ार में ॾिसी करे इलाही ख़ुशी पई थिए ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे SOPs खे वधि में वधि फॉलो कयो कल्ह सुठो पियो लॻे त जेको आहे 2-3 ॾींहं अॻु में आउं जॾहिं वई हुयमि त कंहिंखे मास्क कोन हुयो पर सुठो पियो लॻे त काफ़ी जेके हद ताईं मास्क जेके आहिनि असांजी पहिरीं भेणियूं पाए घुमनि पियूं असांजा पहिरियां ॿाहिरि जेके त हिन सोचनि पिया त की न इहा एहतियाती तदाबीर आहिस्ता आहिस्ता वरी जॾहिं सख़्ती थियणु शुरू थी आहे त मास्क बि पाइणु शुरू थिया आहिनि इहे सभु शइ अच्छा भला तव्हांजी मंज़ूर चांहि सभु तव्हांजी भला कीअं थींदी तयारी मां हिकिड़ी कॉल वठां पोइ तव्हां जेको असांखे कंटिन्यू कंदासीं हेलो वालेकुम सलाम अभी कुर्बान साहब जो ॻाल्हायां मलिकार प्रोग्राम सब में कहिड़े शहर खां हूअं त असांजो हालानी शहर पर हींअर कारा जी ॾिसण खां त मां डेली लाइव ॾिसंदो आहियां महिरबानी जी जी चोॾहीं भट्ट जेको अल्फाज़ थियो सिंगरनि खे डेंजर लफ़्ज़ वधीक सुठा न पिया लॻनि ऐं तमामु प्रोग्राम सुठो आहे हिकिड़ी हल ॿियो अर्ज़ु आहे प्रोग्राम सुबुह जो पहिरें तरह हिकिड़ो नात या हमद या थोरी घणी घुराए सघंदा थिए त अञा बि प्रोग्राम खे 4 चंड लॻंदा जी जी वो असांजो हमेशह जेको जुमे जे हवाले सां त यकीनन असां नात ख़ान खे जेके ॻाईंदा त पंहिंजी जेका अलाह साईं जो ज़िक्र ऐं पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़वानी कंदा आहियूं त माना असांजा इवेंट जे हवाले सां जे हवाले सां असांजा प्रोग्राम जेके आहिनि हमेशह सुबुह महिराण में तव्हांखे नज़र ईंदा हूंदा ॿियो कुझु चवणु चाहींदा तव्हांजी कहिड़ी तयारियूं आहिनि सकाफ़त जे हवाले सां बिल्कुलु असांजा 2 ॿारनि 3 ॼणा कपिड़ा टोपी अजरक बिल्कुलु वरिता आहिनि तव्हांजा बि वरिता आहिनि इंशाल्लाह बिल्कुलु ईद वागुरु यादि वागुरु मल्हाईंदासीं अहिड़े हिसाब सां इंशाल्लाह तमामु सुठो आहे डेली में 2 कलाक ॾिसंदो आहियां महिरबानी उम्मीद आहे त जीअं अॼु शामिल थिया त ईअं ई असां जेको प्रोग्राम में शामिल थींदा रहंदो थैंक यू सो मच असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ जी तव्हांजी छा तयारी सकाफ़त जी ॻाल्हि पई हली त हफ़्ते खनि खां मां हिकिड़ो नंढड़ो मुलाज़िम आहियां और उसमें मूंखे 4 अंजाणियूं पुटु कोन 5 ॼाणी खे मां माशाल्लाह पढ़ायां थो 2 ॼाणियूं यूनिवर्सिटी में आहिनि ऐं हिकिड़ी पाक तुर्क में आहे जामशुर में ॿी अञा बेबी आहे त नंढड़े ज़िद कयो पापा अजरक टोपी जा कपिड़ा अजरक कपिड़ा घुरायो मां चयो बाबा महांगाई लॻी पई आहे अॼुकल्ह वरी दौर एॾो साईं चयो मोबाइल में ऑनलाइन कपिड़ा घुरायो उहो अची मोटरसाइकिल बीहो थो कपिड़ा वठो अब मां पैसा किथां आणियां सिस्टम लॻो पियो जेको ऑनलाइन कपिड़ा सभु ॾेखारींदा आहे सो मां चयो बाबा छॾियो इहे ॾींहं वेंदो गुज़री हाणे पैसा भला किथां आणियां मां अॼुकल्ह महांगाई लॻी पई आहे सो नंढड़नि जी सोच ॾिसो न हाणे साईं मच कचर में मूंखे तक़रीबन अजरक मिलंदा आहिनि घर में अजरक ढेर थी विया उन्हनि मां अजरक कढी पंहिंजो जोड़ो बिठाई बेबीअ जो जोड़ो बिठाई उन अजरकनि मां ऐं मां ॾाढी मूंखे हैरानी थी राति में नंढड़ी जोड़ो ॾिठो पियो ठहियल ऐं घर मां इहा छा आहे इहा मोहबत आहे वरी मोराई साहिब खे जसो हुजे जो तइलीम जे हिसाब मां सभ खां अॻु भरो आहे तइलीम वॾो ज़ोर थो ॾिए नंढड़ी बेबी जी ॻाल्हि थी यादि अचे जेका पाक तुर्क मैट्रिक हाणे फर्स्ट ईयर में आहे त मैट्रिक जॾहिं ख़तमु पियो थिए त जाम शुरू पाक तुर्क फर्स्ट एंटर कोन हो सो 22 ॼणियूं छोकिरियूं हुयूं उन्हनि इहो चयो त पाक तुर्क वारनि जामशुर वारनि त तव्हां मथे इस्लाम हेड ऑफिस ते तव्हां पंहिंजे हिसाब सां लिखो त तव्हां फर्स्ट एंटर थिए
छोकिरनि सभिनी पंहिंजे हिसाब सां लिखियो, इंग्लिश में लिखी 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 माना उन्हनि खे पोइ असांजो शुरू कयो। असां छोकिरियूं लेडीज़ करे वेंदियूं हुआसीं। उतां टीम आहे इस्लामाबाद मां, सही 22 छोकिरियूं, 22 माना फादर, सभिनी खे घुरायो, हिकिड़ी पूरी माना क्लास भरे पियो। उहा टीम पूरी 3 ॼणनि जी आई। तो हिकिड़ो इंग्लिश में ॻाल्हाए मूंखे चई त मुक़दस कौन है, मुक़दस में नंढड़ी उथी बीठी, बेटा आपने जो इंग्लिश में लिखा था ये किससे लिखवाया था? मैंने कहा माँ उठी बड़े मजे, सर मेरे को पता ही नहीं है, खुद ही इसने लिखा था। तो बेटा आपने पहले लिखा, मैंने आपको जवाब नहीं दिया, अब दूसरी मरतबा लिखा, मेरी आंखों में आंसू आ गए, मैं आपकी वजह से मैं इधर आया हूँ। एडी मूंखे खुशी थी, एडी मूंखे खुशी थी। ऐं उन्हीं खां पोइ माशाल्लाह हाणे फर्स्ट एंटर होते आहे ऐं बेबी मुंहिंजी हाणे फर्स्ट ईयर में पढ़े थी। माशाल्लाह। माना ॾिसो असांजे उहो ई चवंदा न, असांजे जेके सिंध में न्याणियूं इलाही जेके आहिनि होशियार, इलाही जेके एक्टिव आहिनि, उन्हनि खे एतिरी ख़बर आहे त कीअं असांखे जेको पंहिंजी तालीम खे अॻिते वालिदैन खे थियणु घुरिजे त अॻिते पढ़ाया। हाणे ॾिसो न, मां ॻोठ हुजां त ॿारनि कोन पढ़ायां, ॻोठ खेपना तनखा लॻ ॻोठ बाग चंडिया, उते वधि में वधि मैट्रिक। उते बि स्कूल हूंदा त उते बि पढ़ाए सघजनि था। न आहे एतिरो सही, उते स्कूल्स हूंदा, यकीनन स्कूल्स हूंदा। हाणे असांखे फैसिलिटी आहे जामशोरो यूनिवर्सिटी, जामशोरो यूनिवर्सिटी। अच्छा माना यूनिवर्सिटी जे हवाले सां वधीक चयो। अच्छा मूं तयारी जे हवाले सां पुछो, उन ॾियारे ते कहिड़ी तयारी हूंदी, कीअं सुबुह जो आगाज़ कंदो? तयारी उन ॾींहुं इंशाल्लाह मां पंहिंजी गाॾी खे अजरक लॻाईंदो। अजरक मन घणा आहिनि पर बेगम सां विढ़ंदी, अजरक करे खणी थो वञी। ॾाढी ख़ुशी जो मौक़ो आहे, अजरक मूंखे मिलिया आहिनि। हाणे गाॾी खे सिंगारणो आहे, हाणे उहो ॾींहुं ख़ुशी जो आहे न। हाणे ॿी तव्हां ख़ुशी ख़बर ॿुधायां, सुभाणे अल मंज़र ते ॿेड़ियुनि में मच कचरी ॿेड़ियुनि में सही नओं रंग, इहो वॾो हिकिड़ो रंग हूंदो। इहो सुभाणे इंशाल्लाह हिकिड़ो प्रोग्राम आहे, उते असां वेंदासीं। सकाफ़ती कपिड़ा पाईंदासीं, पर हुन सां गॾु सकाफ़ती खाधा बि तयारु कंदासीं। कहिड़ा कहिड़ा फेवरेट आहिनि तव्हांजा? हर जेको सकाफ़ती खाधो जंहिंमें पालक, बेह, इहे शयूं, पली, इहे शयूं जेके आहिनि। सही। अच्छा सीज़न जे हवाले सां जेको ख़ासि तौर ते थधि आहे त भुसरी यकीनन घणी इंजॉय कई वेंदी आहे राति जे टाइम ते। जॾहिं भुसरी पची थी त यकीनन ॿियो को जेको ताम खाइण जी नीड ई न पवंदी। तव्हां छा चवणु चाहींदो? आउं त इहो चवंदुसि त जेको कल्चर जो डे आहे त उन ॾींहुं इहो असांजो ईद जो ॾींहुं आहे। सुबुह खां पहिरीं त फजर नमाज़ अदा कजे, दुआ घुरिजे असांजे पूरे सिंध लाइ, पाकिस्तान लाइ त वबाऊं बि वञनि ऐं असांजो मुल्क बि तरक़ी करे, असांजा स्कूल बि खुली वञनि, असांजा ॿार, असांजो माशरो। उनखां पोइ जेको सोशल डिस्टेंस आहिनि, आउं त चवंदुसि बजाए रोडनि ते अचण खां पंहिंजे पंहिंजे घर में पंहिंजी फैमिली, पंहिंजा भाउ, पंहिंजूं भेणूं, उन्हनि खे सॾे करे जेकॾहिं साहिब हैसियत आहे त उन्हनि जे लाइ ताम तयारु करे, उहे सकाफ़ती ताम साईं ॿुधायो। हुन में असांजी बाजरे जी मानी थी वई, बाजरे जी मानी अची वञे, चांवरनि जी मानी हुजे, चांवरनि जो चिलो हुजे, मिठो चिलो हुजे, उन में वरी ॻुड़ाड़ी हुजे। ॻुड़ाड़ी सम्झो था? आउं सम्झां थो इलाही सारनि माण्हुनि खे उनजी ख़बर न हूंदी आहे। गुड़ में मानी में अंदरि विझी ॿ ठाहे ऐं उहा जेका ॻुड़ाड़ी जेका पचाइजे ऐं शीरो बि हुजे। मतिलबु सभई ताम जेके सिंध में ठाहिया वञनि था। बाजर जी मानी घणो करे माण्हुनि खे ख़बर न हूंदी सवाइ थर जा। शहर में माण्हू इहे तव्हां शयूं खणियूं आहिनि त शादियूं जेके नौजवान जूं ॻोठां करायो। असां शहरनि मां शादी कयूं वञनि, चांवर जी मानी पचाइण अचे, बुसरी आहे छा ॿिए कीअं पचाइबो आहे, असां उनखे बि सेखारियूं था ईअं पचाइबो। सही, चलो कुझु त कंट्रीब्यूट कयो था, ॿुधाइणु घुरिजे। बाक़ी इन में इहो मैसेज आहे त ॻोठनि मां शादी कयो, उन्हनि खे सभु ख़बर आहे चणनि जी भाॼी कीअं पचाइजे, मटरनि जो ॿुधायो त आउं ॻोठ में वञा ई नथो। आउं त पंहिंजो ॻोठ दो जुड़े अॼु बि वञा थो। ॻोठ में लाइट बि ॾियारी आहे, स्कूल बि ॾियारियो आहे, रोड बि ॾियारियो आहे। साईं जेको पंहिंजे तइलीम जे लाइ, पंहिंजनि ॿारनि जे लाइ शहर में शिफ्ट थी वियो आहे, ऐं यकीनन शहर में शिफ्ट थियो आहे, पर ॻोठ वारनि खे बि असां तइलीम जे हवाले सां ख़ुशी बि वञे, सभिनी जे लाइ सुठे जो सोचे। सही सही, बिल्कुलु पाड़े में बि विराए, जेके जेतिरे हिसाब सां जेको करे सघे थो, उहो हिसाब सां सेवियूं विसरी वियूं न, जेके हथ वारियूं सेवियूं उन्हनि जो हुजणु ख़तम थी वियो आहे। त माना हाणे जेको इन्हनि सां रुजू करणो घुरिजे त इहे सभु शयूं अच्छा त मुंहिंजो चयो अॼु अची करे कीअं लॻो तव्हांखे? ॾाढी ख़ुशी थी। बसि दिलि में हिकिड़ा बोल था यादि अचनि। धरती जी जी आ, जी जी धरती आ, इन्ही सां मुंहिंजो रिश्तो, इन्ही सां मुंहिंजो नातो असुल अॻ में आ। धरती जी जी आ, ज़बरदस्त जी आशिक़ा अलाई साहब। अॼु बहितरीन प्रोग्राम, सभु प्रोग्राम महिराण जा सुठा हूंदा आहिनि, पर स्पेशली मौक़े जे हिसाब सां तव्हांजा जेके ई प्रोग्राम आहिनि से लखुल आहिनि
ऐं जीअं साईं ॿुधायो त मजबूर साहिबु जेको ओताक जो रखियो आहे पंहिंजो सिलसिलो, उहो बि नवनि माण्हुनि खे जेको सो इंट्रोड्यूस करण जे लाइ वॾो हिकिड़ो ख़िदमत जो तरीक़ो आहे, त सभिनी खे ख़बर पए त ओताक छा आहे, उन में छा थिए थो, छा माहौल हूंदो आहे। त आउं त सम्झां थो त बहितरीन प्रोग्राम आहे हीउ अॼु इन सिलसिले जो। बिल्कुलु, ऐं जीअं आउं बि ॿुधाईंदा त सकाफ़त जे ॾियारे ते हवाले ख़ासि जेकी आहे कचहरी हूंदी ओताक ते, ओताक जे हवाले सां महिमान जे अहिड़ा हूंदा त हिकिड़ो तोहफ़ो हूंदो जेको नाज़रीन लाइ, जेको सुभाणे इहो जेको आहे ओपन थींदो, सुभाणे जेको मेहरान टेलीविजन जेको आहे क्लियर कंदो, सुभाणे सुबुह जो जेको सुबुह मेहरान में असां मां ॿुधाईंदमि ज़रूरु त जेको उन ओताक में कहिड़े क़िस्म जी जेके कचहरी कहिड़ा रंग हूंदा, के ओताक कीअं हूंदी, कहिड़े हवाले सां जेकी उते कचहरी थींदी, मूंखे इलाही ख़ुशी थींदी। लेकिन कल जो जेको तव्हां इंतज़ारु कजो। जी अजी साहब, तव्हां छा मैसेज ॾियणु चाहींदो ऐं कीअं लॻो अची करे? आउं इहो मैसेज ॾींदुसि त सभ खां पहिरीं त पंहिंजे पाण खे सुञाणो, पंहिंजे पाण सां मोहबत करियो। जॾहिं तव्हां पंहिंजे पाण सां मोहबत कंदो त यकीनन तव्हांखे सभु माण्हू मोहबत वारा नज़र ईंदा। सिंध में रहण वारा सभई माण्हू मोहबत जे लाइक़ आहिनि, ऐं उन ॾींहं ते ख़ासि करे तव्हां हिकिड़ी ईअं सम्झो त हिकिड़ी ख़ैरात पिया करियो, हिकिड़ो माना ख़ुशी जो ॾींहुं आहे न, त तव्हां घर में पंहिंजे हैसियत मुताबिक़ देगड़ो देगड़ी रधे चाढ़े सभिनी ॿारनि खे गॾु विहारे माना हुनखे इहो ॿुधायो त असांजो कल्चर डे, अॼु असांजो ईद जो ॾींहुं आहे, हीअ टोपी, हीअ अजरक, हीअ असांजो कल्चर में शामिल आहे। उन सां गॾोगॾु मूड़ो छा आहे, फेली छा आहे, गिलास छा आहे, ॿारनि खे इन माहौल जी ख़बर न आहे। बिल्कुलु, यकीन इन शइ जी अवेयरनेस ॾियणु घुरिजे। थैंक यू सो मच, तव्हां सभई जेको असांजे प्रोग्राम में शामिल थियो, काफ़ी सुठी नॉलेज जेकी असां सां बुनियादी जेके असां सां रिलेटेड आहिनि, असां जेके कहिड़ी शइ जी ओरिजिनलिटी जा मालिक आहियूं, उहे सभु असांखे ॿुधाया। थैंक यू आशिक़ साहब, थैंक यू जुनेद साहब, थैंक यू अज़ीज़ जुनेद साहब, थैंक यू सो मच। जेतिरा नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुता, यकीन तयारी जेकी ज़ोर शोर सां आहिनि, उन सां गॾोगॾु SOPs खे बि जेको यकीन फॉलो कयो हूंदो। कोविड जी जेकी पोज़ीशन अञा ताईं आहे, पॉज़िटिव जेके केसिस डे बाय डे वधंदा पिया वञनि, अगरि जेकी बि तव्हांजी सेलिब्रेशन्स आहे त उनखे थोरा डिस्टेंस ते रखी करे सेलिब्रेट कजो। ऐं इन प्रोग्राम सां ताउन कयो हो टपाल मेज़बान, जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे। इंशाअल्लाह जेको सुभाणे वरी मुलाक़ात थींदी, तेसिताईं पंहिंजी होस्ट तेली वाण खे ॾींदा इजाज़त, दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।